तन तबीब न तूं शुद्ध नहीं सांढ पंहिंजा टबड़ा खड खणी में भूं कान घुर्जे मुंह हयाती होतन रीए वेजंसी वाई प्या क्री न कयाऊं जे पंध पारियाऊं त सिघाई सघा थिया। डॉक्टर मुश्ताक अली मलकानी साईं भले आयो जी आयो। आहे घणो अघन जो तरस तबीबन कयो वस वेजन ता क्रीरी यकीन थिए। मुझो आवाज तहां के अचे थो या नथो अचे मेहरबानी करे इहो ॿुधाइजो। आहे घणो अघन जो तरस तबीबन कयो वस वेजन ता क्रीरी यकीन थिए। सागर अबड़ो साईं ज़माननि खां पोइ आयो आहे। शेख साहब उहे अची विया आहिनि। सागर साईं तव्हां अलाए कहिड़ी दुनिया में आहियो, असांखे तव्हांजी सिका ॾाढी, पर पोइ असां फ़क़ीरनि ते मिड़ी बाज ऐं का रहम जी का नज़र कंदा कयो। अॼु पंहिंजो मस खे दीदार थिया आहिनि, ॾाढो भलो थियो। पाड़े वेज हुयाम तामूं मूर न पुछिया तेलाही प्याम मोरे सर अखियुनि में। जहांगीर डायरी अड़े मां सदको वञई। जहांगीर तूं मूंखे हीअं कर रिक्वेस्ट मोकिल त अॼु पाण लतीफ़ ते ॻाल्हायूं, या महिरबानी कर तूं ख़बर न आई अलाए कहिड़ी पोज़ीशन में आहीं ऐं भिटाई तोखां वधीक ॿियो केरु पढ़ंदो। ऐं इहो बि ॿुधाए त आवाज़ु अचे थो या नथो अचे। सदा जी लतीफ़ जहांगीर डायरी। जहांगीर तूं मूं ॾे छो नथो अची? मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त जहांगीर डायरी खे आऊं कीअं वठी अचां ज्वाइन। मोकिली अथमई रिक्वेस्ट मोकिली अथमई ऐं या क़बूल कजां छोकिरा। आवाज़ अचे पियो जहांगीर रिक्वेस्ट मोकिली अथमई इनखे ओके कर त अॼु लतीफ़ साईं खे पढ़जे ऐं लतीफ़ साईं खे उन ते ॻाल्हाइजे बि। ऐं तूं सवलो हूंदे अलाह कंदो सवलो हूंदे। हा ज़ाकिर साईं बिस्मिल्लाहियूं। भले आयव जी आयव सदा आयव भले आयव। पर हालात वीडियो कॉल जहिड़ा न आहिनि। हालात ठही पवंदा आहिनि बाबा। इश्क खे केरु रोके सघियो आहे? मंज़ूर साईं अदा तूं ख़ुशि आहीं मुंहिंजा राणा? तुंहिंजा कहिड़ा हाल आहिनि? तबियत ठीकु अथई न? तूं सऊदी में वेठो आहीं ऐं असां फ़क़ीर त इहो पायूं था खाधी ऐं तोसां फरमाइश आहीं बि कंजूस फरमाइश बि तोसां नथा करे सघूं त को असांखे बोस्की मोकिल या फलाणो कर या हीअं कर। ख़ैर सदा सुखियो हुजी सदा ख़ुशि हुजी। जहांगीर बाबा तूं पंहिंजो कहिड़े हालात कहिड़ा आहिनि मूंखे ॿुधाए सम्झाए। पंहिंजो वारनि खे फणी ॾिनल कान अथई। न्याज़ हुसैन मल्ला भले करे आयो। या अॼु तो मुंहुं कोन धोतो आहे या अॼु छा आहे जो तूं पंहिंजो तुंहिंजा हालात सही न आहिनि? कहिड़ो अहिड़ो मसइलो आहे? जॉइन यू जहांगीर। वाह जहांगीर साईं जॉइन मूंखे करे थो सदको वञासि। जहांगीर एड तोखे एड कयो अथमि। इहो वरी अनएबल छो थी वें? दिस पर्सन इज़ नॉट ही। रफ़ी मेमन साईं भले आयव जी आयव। जहांगीर वे केॾां? जहांगीर अलाए केॾां वियो ख़बर न आहे। जहांगीर हलियो वियो आहे ऐं पंहिंजो कनेक्शन स्लो छो थो ॿुधाए ख़बर न आहे। आवाज़ तव्हां ताईं अचे थो? को दोस्त इहो कमेंट करे। न्याज़ हुसैन मल्ला कमेंट बाबा कर त आवाज़ पहुचे थो तो ताईं। मूंखे जहांगीर जेको आहे सो दोस्त ओ जहांगीर भाई त मुल्की छॾे वियो हुई। साईं सागर अबड़े सां भला कचहरी कयूं। साईं खे मोकिलियां थो रिक्वेस्ट पोइ हाणे क़बूल पवे। राणा आहिनि क़बूल कनि या न कनि को पतो न आहे। सो मुंहिंजे हिनजी बैटरी जी पंहिंजो चार्ज ख़तमु न थी वञे त उहो भला हणी छॾियांसि त अॻो पोइ कमु सवलो थिए न। चार्जिंग जो पाण बंदोबस्तु करे छॾियूं। न्याज़ हुसैन मल्ला आदा बिल्कुलु आवाज़ अचे पियो। ॿियो तव्हां रुॻो हिनखे हीअ खणी वठां। कासिम ख़ासि केली साईं असांजो भलो
दिलबर माण्हू आकाश जहांगीर बाबा तुंहिंजो छो पर अलाए छा आहे मोकिलियां पियो पर अलाए छा आहे मोकिली पियो त पोइ छा वरी छा आहे मूंसां न कर ईअं बाबा ॾाहो थी जहांगीर ॾाहो थी कनेक्शन फेल्ड अली मोहम्मद हिंगोरो प्यारा तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि तबियतूं कीअं आहिनि तव्हां ठीकु आहियो सभु ख़ैर आहे ऐं मुख़्तियार बुरफत बाबा हक़ मौजूद ए पाड़े वेज हुयाम तामू मूर न पुछिया तेलाही प्याम मोरे सर अखियुनि में ज़ाकिर साईं कुठस कुए जन तन तबीब न गॾिया ॾेई ॾंभ ॾॾनि पाणा ॾील ॾुखो हुयो यार कमाल जो बैत मोकिलियो अथव ज़ाकिर साईं हा हा ॾाढो ॾाढो वॾो बैत मोकिलियो अथव इहो कुवेज केरु आहे ऐं तबीब छो न मिलियो असांखे असांजे हा हा छा कयां मन कमु न पियो थिए राणा तूं हिकिड़ो दफ़ो वरी मोकिल कमु कीअं न थींदो कमु थींदो ऐं ॻोल्हियां पियो त मन तूं मुख़्तियार बुरफत अॼु पिण किंजो किंज ते ॻाल्हायो अड़े या से अहिड़ा बैत मूंखे न ॾस अयाद महर ख़ुशि आहीं बाबा सभु ख़ैरु अमा मुर्क तूं ख़ुशि आहीं फ़िक्र लतीफ़ ऐं फ़िक्र पलीजो सां सिंधियुनि ख़िदमत मालिकी करे सघिजे थी फ़िक्र लतीफ़ ई फ़िक्र पलीजो आहे हिकिड़ी ॻाल्हि अली मोहम्मद हिंगोरा साईं अर्ज़ु रखे छॾियां त उहा ॻाल्हि असांखे सम्झणी आहे हर क़ीमत ते उहो अर्ज़ु हीअ आहे त असां वटि लतीफ़ साईं खां पोइ जेको बि फ़िक्रो आयो आहे उहो ईअं सम्झो त रिपीटेशन ऑफ लतीफ़ आहे ऐं उन में असांजा वॾा वॾा लीडर जेके असांजा शानायता ऐं मानाता जेके लीडर आहिनि त उन्हनि लतीफ़ साईं खां त सभु कुझु वरितो आहे लतीफ़ साईं खां त हू सभु कुझु सिखी ऐं इश्क जे उन सियासी इश्क जे उन उरूज ते पहुता जो असांजे लाइ के साईं जीएम साहिब थी विया के पलीजा साहिब थी विया त के फाज़ुल राहू थी विया त के राजा अल्ताफ़ बाबा तूं ख़ुशि आहीं राजा अल्ताफ़ ॾाढो पाड़ू बचो आहे ऐं पंहिंजो करीम लाखो बची वियो आहे निसार अहमद अली सिरेवाल मुश्ताक अहमद सोलंकी पंहिंजो उहो बि मैदान ते अची वियो आहे हाणे ॻाल्हाइण वारी का पहर अचे त वाह वाह थी वञे ॾाढी ज़ाकिर साईं जांकी करे तबीब दारूं हिन दर्द जो हणियो सो हबीब उखोड़ियो अधु करे या से उखोड़ियो अधु करे वाह 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 कमाल नजम भंगर साईं बिस्मिलायूं पेरनि ते हथ कॾहिं ताकियूं ॾीन कॾहिं खुलनि दर दोस्त जा कॾहिं अचनि न लहां मुख़्तियार कॾहिं कोठियो पिया नीन अहिड़ा ई आहिनि साहिब मुंहिंजा सुप्रीम मौजूदा सिंध ऐं पाकिस्तान सियासी सूरत ईंदड़ इलेक्शन बाद सिंध जी आवाम सां मुखातिब थियो सर सिंध हिन सूरत हाल में तव्हांखे ॿुधणु ऐं सम्झणु चाहे थी हबीब चांडिया अदा पंहिंजो मुंहिंजा जानब काका फ़तेह बि अची वियो आहे सदा मौजूदु मुंहिंजा राणा मौजूदा सूरत हाल ते पाण छा ॻाल्हायूं मुंहिंजो त ख़ैरु अंदरि भरियो पियो आहे त ही कहिड़ियूं इलेक्शनूं आहिनि ऐं असां किथे रही रहिया आहियूं असां नसरुल्ला जरवार बिस्मिलायूं अदा पेरनि ते हथ क़बूल पवनि ऐं असां कहिड़ी सिचुएशन में आहियूं तव्हां छा था सम्झो त तव्हांजे वोट ते हुकूमतूं ठहंदियूं ऐं तव्हां वोट कंदव पोइ उन ते उमेदवार चूंडिजी ईंदा पोइ असेंबलियुनि में वेंदा पोइ तव्हांजी ख़िदमत कंदा पोइ तारीख़ में ईअं थींदो रहियो आहे जॾहिं खां वठी मुल्क ठहियो आहे तॾहिं खां वठी ईअं थींदो रहियो आहे मुंहिंजी नज़र में इहो आहे त हीअ इलेक्शन रुॻो फॉर्मलिटी आहे हा साईं आउं ठीकु आहियां मुंहिंजा राणा राजा अल्ताफ़ मां सदको वञी तूं अची थो हिते हैदराबाद त जामशुरो पंधु घणो अथई जो मूरे नथो अची राजा तूं ईअं न कर मूंसां मुंहिंजा दिलबर ईअं न कर सो जेका मौजूदा सियासी सूरत हाल आहे उहा ही हूअं त इलेक्शनूं सदाईं ईअं ई थींदियूं आहिनि पर हिन दफ़े जेका इलेक्शन थिए पई उहा जीअं न हिकिड़ो को टीवी ते ड्रामो हलंदड़ हुजे साईं बिस्मिलायूं नजम साईं बिस्मिला आफ्ताब चांजा बिस्मिला अयाद महर बिस्मिला सभु दोस्त शेयर कयो इहा लख जी ॻाल्हि अयाद महर कई आहे सभु दोस्त हा उपटियां त अंदियूं अड़े काका फ़तेह खे माना लतीफ़ बचे थो न वाह वाह अखियूं पेर करे वञिजे वो वञिजे अदा बिस्मिला जहांगीर अॼु पिणु किंजो किंज ते पोइ पाण ॻाल्हायूं था अॼु पिणु किंजो किंज इहो वॾो फ़लसफ़ो आहे ऐं पंहिंजो हीउ निसार अली अड़े निसार राणा तूं ख़ुशि आहीं
सदा सलामत हुजी। नज़ाकत अली जतोई अता वजीर साईं बिस्मिल्लाह। अदा तुंहिंजो घर आहे हैदराबाद में त को दीदार कराए बाबा अता वजीर। एॾा ही ज़ाकिर साईं खारे वीर खां वंग मिड़ोई वासिया सूं। तूं अची छो नथो ज़ाकिर साईं बाबा, तूं हलियो आहे न मोट। अदा नज़ाकत बिस्मिल्लाह वालेकुम सलाम। ग़ुलाम रसूल चांडियो मुंहिंजे नाले भाई बि मैदान ते अची पहुतो आहे। त आऊं चवां थो त रुगो आऊं लेक्चरर थी तव्हांखे वेही लेक्चर ॾियां, इन खां हज़ार दफ़ा भलो आहे तव्हां सभई जेको आहे सो शरीक थी इन गुफ़्तगू में हिसो वठो। ॾिसो हिकिड़ो उसूल तव्हां यादि रखे छॾियो, असां ॻाल्हाईंदासीं, ग़लतियूं कंदासीं, असां कमियूं पेशियूं कंदासीं, पर जॾहिं असां ग़लतियूं कंदासीं त उन्हनि ग़लतियुनि जा सुधारा थींदा न, उन्हनि ग़लतियुनि खे सुधारबो। तंहिं करे असां सभिनी खे पंहिंजो जेको आहे सो फ़लसफ़े ते तर्जुमो कयल किताब छपिजी ईंदो 5 फरवरी ताईं। पोइ इहो तव्हां लाइ गिफ्ट खणी अचिबो, फ़लसफ़ो ॾाहप। ऐं फ़लसफ़े जो वॾो कमाल इहो आहे त तव्हां जॾहिं फ़लसफ़े खे रद्द करियो था त उहो बि फ़लसफ़ो ई आहे। ऐं अॼु जेको असां बेदारी जे ॿिए दौर में असीं हली रहिया आहियूं ऐं असीं तरक़ी करे रहिया आहियूं, इहो सॼो फ़लसफ़े जो कमाल आहे। ऐं राजा अल्ताफ़ी असांखे इन ते बहितर ॿुधाए सघे थो त राजा अल्ताफ़ लतीफ़ साईं पढ़ियो अथई, मूंखे कमेंट में जवाबु ॾे त अॼु आऊं लतीफ़ साईं जे फ़लसफ़े ते सुवाल दोस्तनि खां पाण वठंदासीं ऐं पंहिंजो उन ते पाण गुफ़्तगू कयूं। बाबा हिजाब न करियो। ॾिसो किताब घटि माण्हू था पढ़नि, गुफ़्तगू घणा माण्हू था ॿुधनि, तंहिं करे ज़रूरी आहे त असां गुफ़्तगू करियूं, असां माण्हुनि खे सम्झायूं ऐं असां सादी ॿोली सादे लहजे में असां माण्हुनि खे इहो सम्झायूं त बाबा ॾाहपई मसइलनि जो हल आहे। सॼी इंसानी तारीख़ में जेको ॾाहप कमाल करे ॾेखारियो आहे न, उहो जहालत कमाल कोन कयो आहे। जहालत त असांखे ग़ुलामी जे गारुनि में रखियो आहे ऐं फ़लसफ़ो ॾाहप जो इल्मु आहे। ऐं फ़लसफ़ो को हतमी बि नथो हुजे न, फ़लसफ़ो हिकिड़े अहिड़ी ॾाहप जो नालो आहे जंहिंमें एक्सटेंशन थींदी रहे थी, जंहिंमें इज़ाफ़ा थींदा रहनि था, जंहिंमें मिसाल तौरु सुकरात खे असीं जेकॾहिं वठूं त सुकरात जूं ॻाल्हियूं अॼोके जेको असांजो सियासी समाजी इल्मी जेको सिनेरियो आहे भला उन ते लागू थींदियूं छा, केतिरियूं शयूं उन में रद्द थियल आहिनि। पर पंहिंजो असां सुकरात खे जेकॾहिं फ़लसफ़े खां ॿाहिरि कढी छॾियूं त असां फ़लसफ़े जी डिग्री हासिलु नथा करे सघूं। ऐं उहो जेको उन दौर में हुन जेके ख़्याल पेश कया, हीउ उन जो तसलसुल आहे। अॼोको फ़लसफ़ो, अॼोकी ॾाहप ऐं हर शइ हिकिड़ो तसलसुल थी हुजे। त इन तनाज़ुर में अल्ताफ़ साईं तव्हां अचो, तव्हां गुफ़्तगू करियो, ॻाल्हायो ऐं पंहिंजो फ़लसफ़ो जीअं त ॾाढो ॾुखियो मौज़ू आहे ऐं पंहिंजो उन इलाही सारा दोस्त बि आहिनि। डॉक्टर मुश्ताक अली मलकाणी बिस्मिल्लाह साईं, तव्हां साईं सागर अबड़ो बि नथो अचे थो, वरी वञे थो रसूल बख़्श शेख जहांगीर डायरी, इनखे भला वरी थो कैमरा इन ते कयूं रसूल बख़्श शेख ऐं अदा कंहिंजो नालो मूंखां विसरी वञे त पेरनि ते हथ रखी माफ़ी थो वठां। सदा जी लतीफ़ ज़ाकिर साईं जहांगीर, पर हालात वीडियो कॉल जहिड़ा न आहिनि। इहे शायदि कमेंट पुराणा अची विया आहिनि हेठि। राजा रशीद कुंभर उहो बि आयो आहे। करीम लाखो, हा वाह वाह, असुर उभन डाम मछुण रही रुञ में, वाह वाह, ॾाढो ॾाढो सुहिणो ख़्यालु आहे। सो अॼु इहो हुयो त असां लतीफ़ साईं जे पंहिंजो जहांगीर वटि शायदि लॻे थो सिग्नल जो को मसइलो आहे या छा, बहरहाल जहांगीर अची वेंदो जेकॾहिं हुन वटि पंहिंजो सवलाई थी पई। अफ़रोज़ कटबर, मुंहिंजी अम्मा, मुंहिंजी भेण, सदा जीअ लतीफ़, हक़ लतीफ़, सदा जीअ लतीफ़। असल में बुनियादी सुवाल आहे लतीफ़ खे सम्झण जो। बुनियादी सुवाल आहे नाउमेदी दूर, वाह वाह, कनेक्शन फेल अलाए छो थो थिए मूं वटि घड़ी घड़ी इन क़िस्म जो अचे थो। ऐं निसार समूह सुमरो साईं बि अची वियो आहे। राजा लतीफ़ साईं खे पंहिंजे हाल सारू पढ़ियो आहे, ख़ासि करे साईं जेम्स सैद पली साहिब ऐं तनवीर समय मिड़ी किताब पढ़िया अथऊं। उन्हनि ते कॾहिं रूबरू कचहरी कबी, रूबरू न बाबा, सिंधी क़ौम सां कचहरी करणी आहे। राजा अल्ताफ़, रूबरू कचहरियूं पंहिंजूं थींदियूं, बिल्कुलु कंदासीं रूबरू कचहरियूं, पर हाणे माण्हुनि सां कचहरियुनि करण जो दौरु आहे। असां जंहिं दौर में हली रहिया आहियूं, असां जंहिं दौर में हिन वक़्तु आहियूं, जिन संगीन हालतुनि में असीं आहियूं, उन में असां माण्हुनि सां मुखातिबु थींदासीं। हीउ जेको मीडियम आहे असांजो डिजिटल मीडियम आहे, उनजो भरपूर असीं इस्तेमालु कंदासीं त असां माण्हुनि खे पंहिंजी ॻाल्हि ॿुधायूं, असां माण्हुनि खे सम्झायूं। अब्दुर रहमान राजपर बिस्मिल्लाह, भले आयो।
नासिर सुमरो उहो दोस्त भले आयो त हाणे माण्हुनि खे ॿुधाइण जी ज़रूरत आहे माण्हुनि खे मतिलबु त पंहिंजो इल्म सां सरशार करिणो आहे क़ासिम ख़ासी वारी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त लतीफ़ साईं जे फ़लसफ़े खे आम माण्हू छो नथो सम्झे अगरि असां ग़ुलामी में आहियूं त लतीफ़ साईं खां घस छो नथा वठूं या वरी हाणे सोशल मीडिया ते आम माण्हू जी तकलीफ़ुनि जो अदा ख़ासी अली साहिबु दीन मोहम्मद अदा दीन मोहम्मद तोखे मुबारकूं हुजनि तो PhD कई आहे सची बची उनजे लाइ मुंहिंजी दिलि पे चयो त आउं तोखे अची अजर कपारायां PhD कई अथई पर हाणे असांखे वरी के किताब ॾेई त को असीं उन मां फैज़ हासिलु कयूं ऐं इल्मु हासिलु कयूं त तोखे मुबारकूं हुजनि आम माण्हू लतीफ़ खे नथो सम्झे इन ॻाल्हि सां एग्री ई न आहियां त आम माण्हू लतीफ़ खे नथो सम्झे क़ासिम ख़ासी अली आम माण्हू ई त लतीफ़ खे सम्झे थो असां जेके ही पाण खे पढ़िया लिखिया अदा कमाल खान भले आहे कमाल लाशारी भले आयो असां जेके पाण खे पढ़िया लिखिया ऐं वॾा अकाबर ऐं अलाए छा छा था सम्झूं असां लतीफ़ खे कोन था सम्झूं तव्हां जॾहिं हलिया वेंदव हा पतंगनि पह कयो मिड़ाओ मथे मच पसी लहस न लुचिया सड़िया मथे सच 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 यादि रखी छॾियो सच इंसानी तारीख़ जो तमामु वॾो हिकिड़ी ताक़त आहे हिकिड़ी कुवत आहे हा पोइ कॾहिं रूबरू वेही लाइव कचहरी कबी इहा बि मुनासिबु आहे बाबू खोसो अदा भले आयो सो लतीफ़ सम्झ में नथो अचे असां असुल में जेके शयूं सम्झणु न चाहींदा आहियूं पोइ हुनजे लाइ चई छॾींदा आहियूं दादा फलाणी ॻाल्हि असांखे पंहिंजो सम्झ में नथी अचे असां सम्झण जी कोशिशि कई कहिड़ी आहे छा लतीफ़ खे असां सिलेबस में शामिलु कयो आहे छा लतीफ़ खे असीं प्राइमरी में पढ़ाईंदा आहियूं सेकेंडरी में पढ़ाईंदा आहियूं हायर सेकेंडरी में पढ़ाईंदा आहियूं यूनिवर्सिटी में असीं पढ़ाईंदा आहियूं छा लतीफ़ यूनिवर्सिटी में आहे को सब्जेक्ट लतीफ़ साईं ते असां जॾहिं लतीफ़ खे पढ़ायूं नथा त लतीफ़ साईं असांखे सम्झ में मतिलबु असांखे कीअं ईंदो सागर रबड़ी पंहिंजो असां ॾे रुकेश कनेक्ट थी वञे ऐं चाहियां थो त ज़ुल्फ़कार अली मेमण दा भले आहे सतार जरवार प्यारा सदको वञई तूं मुंहिंजो महबूब आहीं तूं अची वे त भिटाई खे सम्झणु को एॾो ॾुखियो कोन्हे को भिटाई ते असुल में रियासती जेको कब्ज़ो आहे उन कब्ज़े खां जेकॾहिं असां भिटाई खे आजो करे वियासीं न त ॾाढी कमाल जी ॻाल्हि थी पवंदी ॾाढो ज़बरदस्त थी पवंदो शौकत पंवर साईं भले आयो जीअं शौकत अदा तूं ख़ुशि आहीं चङो भलो मुसवर अरशद भले आयो जीअं जोगी ख़ालिद तूं ॾिसी पियो तूं भिटाई जो वॾो क्रिटिक आहीं ऐं तूं वॾी फिल्म आहीं भले आहीं जीअं आहे शेर अली चांडियो हक़ मौजूद सदा मौजूद ऐं सतार जरवार साईं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हांजा लख लाइक़ ऐं तव्हां असां आयो ऐं असांजी इहा गुफ़्तगू ॿुधो पिया सो ऐं क़ासिम ख़ासि वारी ॻाल्हि थिए थो चवां लतीफ़ साईं ॾुखियो आहे लतीफ़ साईं ॾुखियो आहे इहा एॾी प्रोपगेंडा स्टेट तरफ़ां हलाई वई आहे जो लतीफ़ साईं बाबा पुट ॾींदड़ आहे लतीफ़ साईं बाबा हू जेको आहे सो सदा जी अदा जहांगीर हैदर खोसो नसरुल्ला जा वर में कोन्हे वर ॾेरनि वर वॾो कयो बिल्कुलु असां इहो ई त ज़ुल्म थियो आहे न नसरुल्ला ख़ान इहो ई त असां सां ज़ुल्म थियो आहे सो इहा प्रोपगेंडा आहे त भिटाई ॾाढो ॾुखियो आहे भिटाई सम्झ में नथो अचे भिटाई अदा भिटाई असांखे सम्झ में अचे थो पर असांखे सम्झाइण वारी का पहरब त हुजे न असां जेके अहसान अली भले आहिनि त असां जेके माण्हू सम्झणु चाहियूं था लतीफ़ साईं खे शौकत साईं वॾी महिरबानी अज़ीम ख़ान लगारी त असां जेके लतीफ़ साईं खे सम्झणु चाहियूं था असांजी ॾाढो तमामु वॾियूं रुकावटूं आहिनि छाकाणि त भिटाई हिन रियासत सां मुशाबियत या मुवाफ़क़त नथो रखे उनजे करे भिटाई ते कब्ज़ो करे उहो असां ॾेई छॾियो आहे सरकारी अदीबनि ऐं दानिश्वरनि खे त उहे उन जूं तावीलूं कहिड़ियूं कढनि त बाबा भिटाई जेको आहे सो इहो क़ुर शरीफ़ जो तर्जुमो कयो आहे भिटाई साईं जेको आहे सो पंहिंजो जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि उहे पंहिंजो उन में का बि मज़ाहिमत कान्हे का ऐं उन में कंहिं बि तरह जो उहो कोन्हे मज़ाहिमत भिटाई वटि कान्हे का हैरत जी ॻाल्हि आहे भिटाई साईं माना मोट तन तबीब न तूं सुध न लहीं सूर जी अड़े हीअ सिंधी क़ौम साईं शेरमद मंगरियो खे पेरनि ते हथ इमरान मंगी तन तबीब न तूं सुध न लहीं सूर जी हीअ जेके लीडर अहिड़ा ॾिसो पिया न लीडर असांजा हलनि पिया हिकिड़ा त आहिनि असांजो जेको असांजी दर्द ऐं असांजी जेका बीमारी आहे उहे असांजी बीमारी आहिनि जेके भोतार ऐं इहे जेके सॼो जहान आहे इहो असांजी बीमारी आहिनि
ॿिया वरी जेके असांजा तबीब आहिनि उन्हनि तबीबनि वरी कयो छा आहे त आदर्शनि जा उहे असांखे भाषण ॾिना अथनि जो असां चऊं था त वाह वाह, पर अमली तौर ते हू ईअं आहिनि ई कोन जेको हू असांखे सम्झाइनि था, जेको हू असांखे ॿुधाइनि था, जेको हू असांखे पढ़ाइनि था, उहो ईअं आहिनि ई कोन। हुननि आदर्शनि जे वापार जी हिकिड़ी अहिड़ी बाज़ार खोले छॾी आहे जो उन बाज़ार में हू पंहिंजा पंहिंजा अघ मुक़ररु करे रहिया आहिनि। अॻियां अॾनि वटि पोयनि सिर संभाया लतीफ़, त इहो आहे अहसान रिंद जेको लिखियो आहे मालिक साईं बिस्मिल्लाह खे किबरो ई। अॻियां अॾनि वटि पोयनि सिर संभाया काट त पई कबूल में मच्छर भाई घट मथा मुहायनि जा प्यार ॾिसी पट कलाल की हट कुसण जो कूप वहे। बेटा इहो आहे लतीफ़, इहो आहे लतीफ़ खे लतीफ़ इहो थो सम्झाए त बाबा जॾहिं सिर ॾियण जी ॻाल्हि हुजे त कतारूं ठाहे बीहो कलाल जी हट ते। कलाल केरु? उहो कातिल। लतीफ़ पैगाम आहे सचाई जे रस्ते ते हलण जो, हिकु राह ते हलण जो। इनकलाबी सोच हुन दौर में उथी हले त ॾिस कीअं न विख विख ते रहनुमाई पियो करे, पर अकुल न आहे। सम्झ आहे अकुल, इस्तेमालु नथा करणु घुरूं। लतीफ़ पुराणो आहे, लतीफ़ जो के ज़माने सां नथो हले। लतीफ़ जेको आहे सो असांजी पंहिंजो अॼु बाबा साइंस जो दौरु आहे। अरे बाबा तव्हां साइंस जो दौरु आहे, तव्हांखे कंहिं झलियो आहे साइंस खां? पर भिटाई जेको असांखे समाजी साइंस में जेका असांजी तरबियत करे थो, असां उन समाजी साइंस खे फॉलो छो नथा कयूं? अदी अफ़रोज़ असां सां वॾी ट्रेजिडी इहा आहे। म्या भिटाई पढ़ो, तव्हां भिटाई खे माइनस करे छॾियो, सिंध जी तारीख़ मां माइनस करे छॾियो। तव्हां वटि छा बचियो आहे? तव्हां वटि छा आहे? बाक़ी जेके असांजा वॾा वॾा जेके अज़ीम अॻवान आहिनि उहे बि त भिटाई जो तसलसुल आहिनि न। भिटाई खां उन्हनि फ़िक्र सॼो वरितो आहे न। माना भिटाई ई तव्हांजे समूरे फ़िक्र जो महवर ऐं बुनियादु आहे जेको अव्हांखे क़ौमी समाजी आलमी सतह ते तव्हांखे मुतबर करे जेको आहे सो रंग ॻोरे रुख़सार सुरो कद सुपरी जानब जलवेदार सैसे सूरज मोया। हा के इहो त वरी जमालियात जो मसइलो आहे, सूंहं ऐं हुस्न जी इहा ॻाल्हि आहे जंहिं ते लतीफ़ साईं जेको आहे सो तब आज़माई कनि था। सो असांखे भिटाई सम्झणो पवंदो। छाकाणि त ॾिसो न, ऐं हिकिड़ी तमामु सिधी ॻाल्हि थो कयां, उन ते को दोस्त नाराज़ थिए त भले थिए। जेके बि असां वटि सियासी जमायतूं आहिनि उन्हनि जा पंहिंजा पॉलिटिकल थॉट्स आहिनि, पंहिंजा उन्हनि जो हिकिड़ो सिलसिलो आहे। पर भिटाई वटि छा आहे, उनजो थॉट छा आहे? सिंध ऐं आलमियत। जेकॾहिं सिंध यार को सियासी थॉट न आहे, सिंध असांजे वजूद जो हिसो आहे। असां सिंध जे वजूद जो हिसो आहियूं। सिंध हिकिड़ो अहिड़ो वतन आहे, हिकिड़ी अहिड़ी धरती आहे जंहिंखां सवाइ असीं आहियूं ई कोन। सिंधी क़ौम ई न आहे, असीं कुझु बि न आहियूं। तंहिं करे लतीफ़ सॼो साइंस आहे, उहो सम्झण जी ज़रूरत आहे। असां न इन ॻाल्हि सां घणो मुतफ़िक़ आहियूं कोन आहियां। साइंस जो वरी हिकिड़ो ॿियो जहान आहे, ॿी हिकिड़ी दुनिया आहे, पर समाजी साइंस जो माहिर आहे, इन ॻाल्हि खे क़बूलु कबो। समाजी साइंस में ॾिसो, समाजी साइंस में तव्हां वटि इकोनॉमी अची थी वञे, समाजी साइंस में तव्हांखे सोशियोलॉजी, सोशल वर्क, मास कम्युनिकेशन, अलाए केतिरा शोबा आहिनि समाजी साइंस जा। ख़ुदि पॉलिटिकल साइंस बि समाजी साइंस जो हिकिड़ो हिसो आहे। इंटरनेशनल रिलेशन बि पंहिंजो जेको आहे सो उहो बि समाजी साइंस जो हिकिड़ो हिसो आहे। त ईअं न आहे त को लतीफ़ साईं को वॾियूं लेबॉरेटरियूं ठाहे उन में वेही तजुर्बा कया या इहे सभु शयूं। हा, इदराक हुन वटि हुयो, ख़्यालु हुन वटि ज़रूरु हुयो। हू तारनि ते जॾहिं ॻाल्हाए थो, तोरां घणो निहारियां तारा तेरा ई सजण जहिड़ा ई तूं तेरा ई उभरी। हा, जॾहिं उन ते ॻाल्हाए थो त असां ईअं चवंदासीं त लतीफ़ साईं खे इल्म फ़लकियात जो इदराक हुयो, पर हुन वटि के खूर्दबिनियूं कोन हुयूं जो हुननि तारनि खे वेठे ॾिठो। ईअं त वेजनि ते ॻाल्हायो त वेज माना डॉक्टर, राय बि ॻाहो साईं बिस्मिल्लाह भले आहे त माना वेज माना डॉक्टर, पर भिटाई डॉक्टर त कोन हुयो न। हुन वटि इदराक हुयो, हुन वटि इन शइ जी सम्झ हुई, सोच हुई, पर हुन वटि को ऑपरेशन करण जा औज़ार कोन हुआ, न को हुन वटि ऑपरेशन थिएटर ठहियलु आहे। तंहिं करे थोरो सफ़ा ओवर बि न थियूं। लतीफ़ साईं भला इहा का नंढड़ी ॻाल्हि आहे त लतीफ़ साईं सोशल साइंटिस्ट आहे,
समाजी साइंस जो वॾी महारत रखंदड़ हस्ती आहे। भला इहा का नंढड़ी ॻाल्हि त कोन्हे का, इहा तमामु ग़ैर मामूली ॻाल्हि आहे। ऐं दुनिया अंदरि समूरा जेके सियासी इनकलाब आया आहिनि उहे सोशल साइंस मां आया आहिनि। उहे नेचुरल साइंस बाबा असांजी सहूलियतुनि जे लाइ काइनात जा राज़ पई तलाश करे पखा ठाहे ॾिनऊं, एयर कंडीशन ठाहे ॾिनऊं, गाॾियूं ठाहे ॾिनऊं, असांखे सहूलियतुनि जा अंबार करे ॾिनऊं, असीं उहे सहूलियतूं इंजॉय कयूं था। पर सोशल साइंस उहा समाजी तब्दीली जी ज़ामिन आहे, उहा समाज खे तब्दील करे थी ऐं समाज जी तब्दील करण जा सभई टूल्स उन वटि मौजूदु आहिनि। पर असां छा आहियूं, असां छा पिया करियूं, असां कहिड़े धंधे सां लॻल आहियूं, असां इन धंधे सां लॻल आहियूं त बाबा ग़ुलाम रसूल जा पेर कीअं कढणा आहिनि, ग़ुलाम रसूल खे नीच कीअं ॾेखारिणो आहे, मक़सूद दुनिया सां कहिड़ी दुश्मनी करणी आहे, ऐं पंहिंजो अहसान रिंद जा जेके पेर कढणा आहिनि उहे कीअं कढणा आहिनि। त असां इन सॼे जेको वहिंवार में हलूं पिया, इन वहिंवार मां असांखे निकिरणो पवंदो। सदा मौजूदु साईं, ज़ाहिद साईं सदा मौजूदु। त असांखे बहरहाल भिटाई पाइणो पवंदो। हिकिड़ी ॻाल्हि असांखे इहा ज़हन में रखणु खपे त असांखे लतीफ़ साईं ई असांजे मसइलनि जो हल आहे ऐं असांजी समाजी सियासी क़ौमी इज्तमाही मसइलनि जो हल भिटाई साईं वटि आहे। बदकिस्मती इहा आहे त भिटाई साईं ते उहो कमु न थी सघियो आहे, भिटाई साईं ते उन सतह जो जेको आहे सो उहा ॻाल्हि न थी सघी आहे, जंहिंजे नतीजे में भिटाई पंहिंजी रियलिटी में असां वटि कोन पहुतो आहे, पंहिंजी हुन हक़ीक़त में। इनायतुल्लाह हिंगुरो भले आयो, ख़ालिद साईं चोलियानी भले आयो, अज़हर महर वरी आयो आहे, शायदि हलियो वियो हुयो तॾहिं वरी हुन जॉइन कयो। अला वॾियूं महिरबानियूं लख लाइक़ सदा मौजूदु अज़हर साईं, नादिर अली मुग़री बि अची वियो आहे, क़ासिम ख़ासकेली बि अची वियो आहे। छो नथा ॾियूं नसरुल्ला वर लकनि जी लोड घोरिया सुख बंबोरड़िया। हा बिल्कुलु, इहे त लतीफ़ साईं जा बैत आहिनि। हू मथे क़ासिम ख़ासकेली जो जेको आहे सो कमेंट मथे हलियो वियो आहे। सो मूं इहो बि चवणु चाहियो त असां पंहिंजो छो नथा आख़िर सम्झूं, तन न तबीब न तूं सुध न लही सूर जी, सांड पंहिंजा डबड़ा। इहे जेके सामान खयूं पियो वरी न कुलनि ते, इहे जेके कूड़ा आदर्श ऐं कूड़ियूं शयूं जेके खयूं पियो वरी न, खणी वञ पाण वटि वञी सांड वञी ऐं पोइ वरी उनखे खॾ में पूरे छॾ, खॾ खणीअ में भूं, यानी खॾ खणी धरतीअ में उहे दफ़न करे छॾ। तुंहिंजा इहे नज़रिया गठल पीठल नज़रिया उहे दफ़न थियल आहिनि, उनजी का बि अहमियत, उनजी का बि हैसियत कान्हे का न घुरिजे मूं हयाती होतनरीअ। मूंखे इन हयाती जी ज़रूरत ई कान्हे का, जेका हयाती मुंहिंजे पंहिंजे वतन, पंहिंजे क़ौम जे माण्हुनि, पंहिंजे महबूबनि खां सवाइ मुंहिंजी ज़िंदगी उहा गुज़रंदी हुजे। ई दोस्त जो क़ासिम जो इहो ई त चऊं था त लतीफ़ जी फ़िक्र खे वठी असां छो नथा अॻिते अचूं। अला लतीफ़ ॾिसो, कंहिं बि मुफ़क्किर जो जेको फ़िक्र आहे न, उन फ़िक्र जी पेनिट्रेशन थींदी आहे, उनखे फैलाइबो आहे, उनखे वधाइबो आहे। असां जेकॾहिं हा मां अफ़रोज़ इहो भलो बैत लिखियो अथई, मरण तिन मुशाहिदो अंधा ऊंधा वेज। इन ते सवेरे मूं थोरी गुफ़्तगू कई। हाणे अंधो ऐं ऊंधो वेज, वेज माना डॉक्टर। डॉक्टर रुॻो हू मेडिकल वारो कोन थींदो आहे, डॉक्टर समाज जो बि थींदो आहे ऐं समाज जा बि डॉक्टर आहिनि। उहे केरु आहिनि? अंधा ऊंधा उबता, जिन खे समाजी इदरा कोन्हे को, उहे असांजा वेज आहिनि, असांजा अॻवान आहिनि, असांजा लीडर आहिनि। अंधा ऊंधा वेज खल कुॼाड़िया खाई, ओ चरिया अंधा, तोखे का ख़बर ई कान्हे ज़माने जी, ऐं तूं असांजी खल पियो खाई। असां ॾुखीअ ॾील में असां वटि दर्द आहिनि, असांजो समूरो ॾील माना वजूद, असांजो समूरो वजूद दर्द सां भरियो पियो आहे। ऐं वजूद कहिड़ो? फर्द जो न, असांजो इज्तमाही क़ौमी समाजी वजूद। असां ज़िंदगी जे सभिनी हुस्नाकिन, ज़िंदगी जे सभिनी ख़ूबसूरतियुनि खां महरूम आहियूं। तूं प्यारी पेज, तूं वरी असांखे दवाऊं हथरादू जेके ठाहियो असांखे पियो पंहिंजो प्यारी, इहे असांजो हल न आहिनि, इहे असांजो इलाजु न आहिनि, इहो असांजो कंहिं बि क़ीमत ते असांजो इलाजु न आहिनि। सूरी जिनी सेज अंत क़िस्म जी सिट्रा, अंत क़िस्म जी सिट्रा। सूरी जिनी सेज असां लाइ त जेको
सूरी आहे न, हीअ जेका फांसी आहे उहा असां वटि सेज वांगुरु आहे। मरण तिन मुशाहिदो। मौत असांजे लाइ का वॾी ॻाल्हि कोन्हे, मौत तमामु नंढड़ी ॻाल्हि आहे। उहो महज़ हिकिड़ो असांजो तजुर्बो आहे। मुशाहिदो माना तजुर्बो, मरण तिन मुशाहिदो, यानी इहो त असांजे लाइ तजुर्बो आहे, असीं तयारु वेठा आहियूं। पर असांखे उनजे लाइ कुवेज न खपनि, वेज खपनि। कुवेज माना अताई डॉक्टर, कुठसि कुवेजनि तन तबीब न गॾिया। कुवेज माना अताई डॉक्टर। असांखे खपनि क्वालिफाइड डॉक्टर। क्वालिफाइड डॉक्टर केरु? उहे सियासी अॻुवान जेके आलमी सॼी सियासत जो इदराक रखंदड़ हुजनि, पंहिंजे समाजी जेका कैफ़ियत आहे सियासी, उनजो जेको आहे सो हुननि वटि इदराक मौजूदु हुजे ऐं उनखे मोटिवेट करण ऐं उनखे पंहिंजे हक़ में टर्न करण जी उन में सलाहियत मौजूदु हुजे। असांखे उहे वेज था खपनि। कुवेजनि जी सिंध खे ज़रूरत न आहे। सिंध खे क्वालिफाइड वेजनि जी ज़रूरत आहे। ऐं उहे वेज जंहिं ॾींहुं बि सिंध खे मिलिया त सिंध न रुॻो पंहिंजा मसइला हल कंदी। फैसल साईं भले आयो, शीरा साईं भले आयो, न रुॻो परवेज़ साईं बिस्मिलायूं भले आयो, जी आयो, त रुॻो पंहिंजा मसइला हल न कंदी, पर सिंध वटि हिकिड़ो अहिड़ो पैगाम आहे, हिकिड़ो अहिड़ो मैसेज आहे, कमाल दर्जे जो मैसेज आहे, जो सिंध आलमियत जी अॻुवाणी कंदी। आलम सभु आबाद करी की ईअं त मुफ़्त में लतीफ़ साईं कोन चया हुआ न, इहे जुमिला को ईअं इज़ाफ़ी त कोन हुआ न। आलम सभु आबाद करी, उनजे लाइ रुॻो दुआ कोन ॾिनी, उनजे लाइ रुॻो ख़्वाहिश। अलाए चवंदा हूंदा बेत वारे आख़िरी सूरी वारी सिट इन बैत जी न लॻंदी, या तव्हांखे न लॻंदी आहे, छाकाणि त तव्हां उनजे पहिरियों ॿिनि जहांगीर जेके उन जूं 2 सिटूं आहिनि न, उन्हनि 2 सिटुनि खे तव्हां मेडिकल साइंस में खणी विया आहियो, तव्हां उनखे डॉक्टरी में खणी विया आहियो न। उन्हनि जे जुमिलनि खे पंहिंजो मतिलबु तव्हां केच कयो आहे, पर उनजे फ़लसफ़े खे तव्हां केच न कयो आहे। तंहिं करे तव्हांखे ईअं लॻंदो आहे त जेका सूरी जिनी सेज वारो जेका आख़िरी लाइन आहे उहा लतीफ़ साईं जी कोन्हे। हाणे इन्हनि बहसनि मां असांखे निकिरणु खपे त फलाणी शइ लतीफ़ साईं जी आहे, फलाणी शइ लतीफ़ साईं जी कोन्हे का। मसलन आउं हिकिड़ी ॻाल्हि थो कयां, जहांगीर साईं भिटाई साईं जो बैत पाण ख़ुदि ॻाल्हाईंदो आहे त आउं भिटाई जो आहियां, ऐं पाण ई चवंदो आहे त न न आउं भिटाई जो न आहियां, आउं भिटाई जो बिल्कुलु बि न आहियां। ईअं खोड़ सारो जेको धारियो कलाम भिटाई में शामिलु थियल आहे न, तो बि पढ़ियो आहे, मूं बि पढ़ियो आहे, पाण सभई पढ़ंदा था रहूं, उहो पाण ई इनकार कंदो न न आउं भिटाई जो न आहियां। छाकाणि त भिटाई जो जेको डिक्शन आहे, भिटाई जी जेका प्रेज़ेंटेशन आहे, भिटाई जो जेके फ़िक्र जी उॾार आहे, उहा एॾी त कमाल दर्जे जी आहे, एॾी त उत्तम ऐं मथां ई आहे, जो असां सम्झी था वञूं। अदा शक्ल ख़ान भले आहे, असां सम्झी था वञूं त ही शइ भिटाई जी आहे, ही शइ भिटाई जी न आहे। हाणे तव्हांजी जेका परसेप्शन आहे त सूरी जिनी सेज मरण तिन मुशाहिदो, इहा लतीफ़ साईं जी सिट कान्हे का। ऐं चवां थो लतीफ़ साईं जी सिट पाण इन ते हिकिड़ी तवील गुफ़्तगू बि करे सघूं था, छाकाणि त तव्हांखे ख़बर आहे त भिटाई हा मट सट इहो थियो आहे। इते आओ एग्री पंहिंजो जहांगीर तोसां कयां थो त मट सट थियनि थियूं। साईं कबूल रज़ा शाह मुंहिंजो महबूब प्यारो उहो अची वियो आहे, इहा ॻाल्हि ठीकु आहे त उन में मटा सटा थी विया। अॻिते मिसाल तौरु ऐं जहांगीर हिकिड़ी तोसां ॻाल्हि थो करियां, उहा ॻाल्हि तोखे तुंहिंजे सम्झण जी आहे, तूं सम्झी सघंदे, ॿिया दोस्त बि असांजा ॾाहा वेठा आहिनि, उहे बि सम्झंदा। भला भिटाई साईं जे रिसाले जी जेका तरतीब आहे सुरनि जी, इहा ईअं हुजणु खपे, तो ते सुवाल थो छॾियां, या जेके हर सुर में बैत आहिनि। हाणे कल्याण शांति ऐं सुख जो सुर आहे, उन में लिखियलु आहे अॻियां ॾिन वटि पोयनि सिर संभाया, काट त पई कबूल में मछड़ माई घटि, इहा शांती आहे। आशिक ज़हर प्याक वेरसी वेसन घणो, इहा शांती आहे। पतंग चाहीं पाण खे अची आग ओझाए, इहा शांती आहे। इन जो मक़सदु इहो आहे त इहे जेके बैत आहिनि, इहे बैत कंहिं ॿिए मज़ाहमती सुर जा बैत आहिनि, जेके असां शांती में हासे कारे ॼाणी वाणी हिकिड़ी साज़िश तहत विझी असां भिटाई खे माना जीअं गिंजराए छॾिबो आहे, उनखे मिक्सअप उनजो जेको थी वेंदो आहे त जीअं माण्हुनि खे सम्झ में ई न अचे, इहा असां हासे कारे हिकिड़े क़िस्म जी हरकत कई आहे त जीअं इहो थिए। इन ते कमु करण जी तमामु घणी ज़रूरत आहे, एॾी कमु करण जी ज़रूरत आहे। मिसाल इन्हनि
न बिल्कुलु बि न, दास्तान पिणु मिक्स थियल आहे, दास्तान बि मिक्स थियल आहिनि, इहो तव्हां चवां थो न त सॼो हिकिड़ो मिक्सचर भिटाई खे ठाहियो वियो आहे। हाणे जेके मज़ाहिमत जा बैत आहिनि उहे असांखे मज़ाहिमती सुरनि में खणी वञणा आहिनि ऐं उन तरतीब में बि खणी वञणा आहिनि। असां जॾहिं दास्तान था पढ़ूं त हिकिड़े दास्तान में जेको पहिरियों बैत आहे उहो बैत मज़ाहिमत जो बैत आहे, वरी ॿिए बैत वरी हथ ॿधियो बीठो आहे। अड़े बाबा, हथ ॿधणु हू चवनी तूं मचो वातावर आहे, जेका ॻाल्हि आहे उहा शख़्सी ॻाल्हि आहे त फर्द जो किरदारु कीअं हुजणु खपे। माना असांखे वेठा माण्हू ॾंडा आणनि भिटाई बीठो सम्झाए, हा हा बिल्कुलु दास्तान बि हितां जा हुतां ॾिस। इहो हाणे इन जो जवाबु ई अथव, भिटाई त शाइरी ज़ाहिर आहे बचपन खां शुरू कई न, जॾहिं खां हुनखे शऊर आयो हुयो। जहांगीर भला जवानी में हुन वेही शांति जा सुर ॻाया हूंदा, बाबा जवानी में हुन सुहिणी ॻायो हूंदो, मूमल राणो ॻायो हूंदो, सामूंडी ॻायो हूंदो। राणा हू जंहिं मिजाज़ जे जंहिं पंहिंजो मंज़िल ते पहुतो हूंदो त उन वक़्तु वेही हुन हक़ीक़त जा बैत चया हूंदा। अच्छा, कतई न, बिल्कुलु तुंहिंजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां त भिटाई साईं जी ख़ुदि इहो बि भिटाई साईं सां वॾो हिकिड़ो अलमियो थियो आहे त पंहिंजो उनजी जेका तरतीब आहे उहा तरतीब असां बिगाड़े ऐं उनखे असां अहिड़ो करे छॾियो आहे जो भिटाई साईं जो जेको फ़िक्र 332-33 साल थिया आहिनि भिटाई जे जनम खे। उहे 332-33 सालनि में बि असां वाह 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 जहांगीर वाह, सुर यमन कल्याण केॾारो हिकु सिके जा ॿ पासा आहिनि। आहे ई हिकिड़ो सिको, ॿ पासा कोन्हनि, आहे ई जहांगीर हिकिड़ो सिको। मिसाल तौरु हाणे केॾारो ते केतिरा दोस्त मुमकिन नाराज़ थी पवनि। हाणे केॾारो जो जेको जंगी कल्चर आहे उहो तव्हांखे अरब जंगी कल्चर थो लॻे या सिंधी जंगी कल्चर थो लॻे। अॼु बि असीं चोर खे जॾहिं पकड़ींदा आहियूं त हकल हुनखे कंदा आहियूं, चोर बि मोट में असांखे हकल कंदो आहे। सही लतीफ़ को कयो न आहे, को पिणु न आहे, को पुटु ॾींदड़ न आहे। बिल्कुलु लतीफ़ साईं पुटु बाबा हिन वक़्तु डॉक्टर खे ॾेखारियो औलाद नथो थिए, रुगो लतीफ़ छा, हीअ जेके दरगाहूं ऐं पंहिंजो हीअ जेके बि ठहियूं पियूं आहिनि न, इहे सभु फ्रॉड आहिनि मुंहिंजी नज़र में। इहे के पुटु ॾींदड़ न आहिनि, न ई को इन क़िस्म जो उन्हनि सां वास्तो आहे। पुटु सुखाउनि जो पूराओ इहो थींदो ई न आहे। जेकॾहिं कंहिंसां को मेडिकली अनफिट आहे त उहो कंहिं डॉक्टर खे ॾेखारे पंहिंजो इलाजु कराए ऐं पंहिंजो औलाद पैदा करे सघे थो, पर भिटाई जी तंबूरे जो साज़ ॿुधी उहो पुटु पैदा कोन थो करे सघे। भिटाई मुफ़क्किर हुयो, इहा ॻाल्हि तव्हां सम्झी छॾियो। भिटाई मुफ़क्किर हुयो ऐं हिकिड़ो अहिड़ो फ़लसफ़ी हुयो जंहिं हिन समूरे समाज, समूरी काइनात। शाह इनायत मारवी लिखंदो हो, पर भिटाई वा तव्हां ससियूं ॿुधाई त पाण ससियूं लिखणु शुरू कयईं। मतिलबु ससियूं वारो पासो भिटाई फू जवानी में लिखिया। वाह 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 जहांगीर वाह यार, अॼु अलाए छो नेठ तुंहिंजी कमु नथी करे जो तोखे आउं लाइन ते वठां। शाह इनायत मारवी लिखंदो हुयो। अञा ॿी ॻाल्हि ॿुधाई जेका ॾाढी ग़ैरमामूली ॻाल्हि आहे त जॾहिं शाह इनायत जी जंग आहे, झोक जो जेको जंग लॻी आहे त लतीफ़ साईं 28 सालनि जो आहे। कलोड़ा अञा नौशर फिरोज़ ताईं आहिनि, एसिताईं पहुता कोन्हनि, उन जंग में हिसो वरितो आहे। उन्हनि मुग़ल सल्तनत जो ऐं ठटे जे गवर्नर जो साथ ॾिनो आहे। तारीख़ सभिनी खे ख़बर आहे, पाण तारीख़ में कोन था वञूं। ऐं लतीफ़ साईं खे झोक जी जंग जो फ़िक्री सरबराह सम्झंदो आहियां। से लाइन ते कीअं अज़हर वठांसि, हू चरियाण जो अलाए छा कोन्हेसि को हुयो, जहांगीर जो ॾचो इहो आहे त पंहिंजो अचे ई नथो जहांगीर, पंहिंजो लाइन ते अचे नथो। जहांगीर वरी हिकिड़ी रिक्वेस्ट मोकिले, संगत जो इसरार आहे त तूं अचु पंहिंजो हिन ते लाइन ते अचु। त उनजो जेको झोक वारी जंग जो फ़िक्री सरबराह आहे उहो लतीफ़ आहे। ऐं लतीफ़ साईं खे सम्झंदो आहियां, मूंखे ख़बर न आहे, ऐं दुरुस्त आहियां। ऐं पंहिंजो हा, इहा काके भेरूमल जी ॻाल्हि त आहे, ठीकु आहे, काके भेरूमल त ॻाल्हि कई आहे, पर ख़ुदि लतीफ़ ॻाल्हि इहा करे थो न कि झुणकनि मथे झोक। हाणे सारंग में झोक जो ज़िक्र करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। इन जो मक़सदु इहो आहे त झोक खे लतीफ़ साईं ॻायो आहे, पर हिन पासे बाबा कलोड़ा वेठा आहिनि। ऐं कलोड़ा जेके आहिनि उहे लतीफ़ साईं सां इब्तिदाई दौर में त हुनजा सख़्तु पंहिंजो दुश्मन आहिनि। पोइ आख़िर में वञी जॾहिं लतीफ़ साईं ख़ुदि हिकिड़ी वॾी कुवत बणिजी थो वञे ऐं हुनजा हज़ारे लखे
जेका सो माण्हू हुन जा फॉलोवर थी था वञनि त उन खां पोइ करोड़नि खे इहो थिए थो त हिन माण्हू खे असीं न पुॼी सघंदासीं, तंहिं करे हिन माण्हू सां असीं ठा कयूं। पोइ मियां नूर मोहम्मद अचे थो ऐं पोइ पंहिंजो ग़ुलाम शाह कलोड़ो पैदा थो थिए। पोइ इहे जेके रवायती ॻाल्हियूं आहिनि त उहे पोइ माई गुला सां शादी थो करे त इहे पोइ बाद में रवायती इहे ॻाल्हियूं थियनि थियूं। पर आउं उनखे झोक जो फ़िक्री सरबराह थो सम्झां ऐं उनजी जेका जिदोजहद कई आहे, अमली जिदोजहद कई आहे, फ़िक्र लतीफ़ जी जेका अमली जिदो सूर्य अमरी सोभ खे त दिलि जा वाम विसार हण बाला विड़ भाकुरे आॾी ढाल मढार मथां तेग तरार मार त मतारो थिए। यार कमाल जी ॻाल्हि आहे। हिकिड़ो सूफ़ी आहे, सूफ़ी सॼो ॾींहुं ॿाहूं वधियो बीठा आहिनि बाबा, बसि तूं ई तूं इन में लॻा बीठा आहिनि। हिकिड़ो अहिड़ो वहदतुल वजूदी सूफ़ी आहे जेको तारीख़ पैदा थी करे सिंध धरतीअ में पैदा थी करे सिंध धरतीअ ते पैदा थी करे उहो बीठो चवे सूर्य मरी सो या जिमंदियूं अचनि झोलियूं जूंझारनि जूं पायो बुक बुहार जा उन जूं वहूं वाका कनि फिटीन पार कढनि ऋण गजो राड़ो थियो। हाणे इहो कल्चर त अॼु बि असांजी ॿाराड़ी में नॉर्मली कंहिं नौजवान जो मौत थींदो आहे त उनखे मोड़ ॿधा वेंदा आहिनि, हथनि खे मेहंदी लॻाई वेंदी आहे, औरतूं पंहिंजा रवा लाहे ऐं बाक़ाइदे कोर्स में वेही मातम कंदियूं आहिनि, पिटींदियूं आहिनि, पार कढंदियूं आहिनि ऐं गरजी उनजे लाइ लक़ब जेके आहिनि, मुंहिंजो अहिड़ो हुयो, मुंहिंजो कंधार हुयो, मुंहिंजो फलाणो हुयो, असांजो हीअं हुयो, ईअं वेही पिटींदियूं आहिनि। हाणे इहो कल्चर तव्हांखे ॿियनि क़ौमुनि जिन जे नाले चयो थो वञे त पंहिंजो उनजे लाइ लिखियो वियो, ॿियनि क़ौमुनि में तव्हांखे इहो कल्चर कोन मिलंदो, इहो सिंधियुनि में मिलंदो। हुड़ा हुन हकारियो हेॾा ई हणनि सुरनायूं ऐं सुंदड़ा ॿिन्ही पार पुरनि घोड़नि ऐं घोटनि ऋण में लाऊं लधियूं पर शरनाए कंहिंजो जंगी साज़ आहे, असां सिंधियुनि जो आहे न, सुंदड़ो बि असां सिंधियुनि जो जंगी साज़ आहे न। तंहिं करे चवण जी ॻाल्हि इहा आहे, पाण इन में हरभरू कंहिं कंट्रावर्सी में नथा वञूं, चवण जी ॻाल्हि हीअ आहे त भिटाई ते ईमानदाराना दयानतदारी सां ऐं इम्पार्शल क़िस्म जी ग़ैर जानबदार क़िस्म जी असांखे हा साईं मोहम्मद उस्मान पंवर बिस्मिल्लाह, तव्हां सही था ॻाल्हि कयो, पर अदा हाणे लीके कढण जो वक़्तु अची वियो आहे। भिटाई अदा पुट ॾींदो आहे, अदा भिटाई पंहिंजो जो सुखाऊं पूरियूं कंदो आहे। हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खां माण्हू खे कढणो आहे। मोहम्मद उस्मान घणो थियो, खोड़ थियो, गंज थियो, 3 सदियूं असां जेको आहे सो ऊंदाहे माना ऊंदह में रहियासीं ऐं हिकिड़ो अहिड़ो मुफ़क़िर सिंध पैदा कयो ऐं असां उनजी फ़िक्र खे सम्झी न सघियासीं। असां बैत यादि करे ऐं असां उनजो हिफ़्ज़ वेही कयो, पर असां पढ़ियो था पढ़नि कढ़नि कीन कुलूब में पाणा ॾोह चढ़नि जे वर्क वराइनि वितरा। उन दौर में भिटाई खे सम्झण जी कोशिशि न कई वई, पाण खां ई आ निकिरी वियसि त पढ़ियो था पढ़नि कढ़नि कीन कुलूब में पाणा ॾोह चढ़नि जे वर्क वराइनि वितरा। अड़े कहिड़ी कातिब पियो करी मथे पननि पीउ जे वर्क वारे वीह त हर्फ़ मिड़ियो हिकिड़ो जेको वननेस जो जेको पैगाम आहे, जेको हलार ईंदे कैमरा ते ईंदे यार ही मंसूर मांझाई बची वियो आहे, पर हलार तूं कैमरा ते अची त यार तूं अचु, तोखे दावत ॾियां थो, ॻाल्हाए। पाणा ॾोह चढ़नि जे वर्क वराइनि वितरा, पढ़ियो था पढ़नि। हाणे जेको पढ़नि था उनजो जेको मिसयूज़ थिए थो, जेको उनजो ग़लति इस्तेमालु थिए थो, उन ते भिटाई साईं बुखारो थिए थो त हिननि छा इल्मु पढ़ियो आहे, छा किताब पढ़िया आहिनि, छा दुनिया खे पढ़ियो अथनि, छा दुनिया जे इनकलाबनि खे पढ़ियो अथनि, पर कढ़नि कोन था, पंहिंजे वतन पंहिंजे धरती पंहिंजे माण्हुनि जे लाइ नथा कढ़नि ऐं इहो ॾोह था कनि। पाणा ॾोह चढ़नि जे वर्क वराइनि वितरा, किंज वारियूं मनहियूं झोक जे ज़ख़्मी सिपाहियुनि जो। अल्लाह अल्लाह जहांगीर तबाह करे छॾी, जहांगीर तबाह करे छॾी। उहो चरियाण सुभाणे खणी प्रोग्राम रखंदासीं, सुभाणे पंहिंजी नेट बेट ओके हुजे, ॾाढ़ी लथल हुजे या न हुजे, मिड़ई ख़ैर आहे, को मसइलो कोन्हे को, ऐं हरभरू को सुहिणो थी पाण खे कोन्हे विहणो। अला मां ख़ुशि आहियां अबू मीर ज़ुबैर चांजो ऐं ख़ादिम आहियां तव्हांजो। त सुभाणे इहो कर त सुभाणे पाण खे पंहिंजो लतीफ़ साईं ते ॻाल्हाइणो आहे ऐं ख़ासि तौर ते जहांगीर लतीफ़ साईं ऐं झोक वारी जंग। अक्सर चवंदा आहिनि बाबा झोक ते लतीफ़ साईं ॻाल्हायो कोन्हे, पोइ झोक ते हीअं कयो अथसि, फलाण कयो अथसि, टीर कयो अथसि। इन ते पाण खे ॻाल्हाइणो आहे। ऐं तुंहिंजी ॻाल्हियुनि सभिनी सां मुतफ़िक़ आहियां। ऐं मेडिकल कैंपूं आहिनि यार, छा त लिखियो निभाग आहे इन ते, माफ़ु कजांइ जुमिलो सुठो कोन्हे, इन ते लिख, इन ते मूंखे तुंहिंजो मज़मून खपे। छो
छो त तूं मूंखां नंढो हुई, मुंहिंजो बचो हुई, मूंखे तोसां अलाए कहिड़ियूं हुजतूं चवंदो आहे, मुंहिंजे खीसे में पियल माण्हू आहे। सो ईअं ईअं तुंहिंजे लाइ महसूसु कंदो आहे, तोसां एतिरो प्यारु कंदो आहे। इन ते लिख, बाक़ाइदे इन ते पूरियो कर त घटि में घटि असां सिंधी क़ौम खे इहो ॿुधायूं त असां कमतर न आहियूं। हिकिड़ो त जेका हितां जी रियासत पंहिंजो जेका प्रोपगेंडा हलाई, सिंधी क़ौम कंहिं कम जी कान्हे, फलाण कोन्हे, तारीख़ में जेको सिंधी क़ौम कयो आहे उहो तव्हां कोन कयो आहे। तव्हां 7-8 घोड़नि ते 4-5 तलवारुनि ते सिंध धरती हवाले करे छॾी। असां जंगियूं करे पोइ असां ते हुननि कब्ज़ा कया हुआ। असां जीअं त जंगबाज़ कोन हुआसीं, असां सूफ़ी मिज़ाज माण्हू हुआसीं। रक़्स, मौसीक़ी, आर्ट, एग्रीकल्चर, कारखाना, इहे सभई जहांगीर ॾाहिरी जे ॻोठ जे पासे में आहे। चांहुनि जो दड़ो, उहो मुंहं जे दड़े खां बि अॻु जो आहे, उन ते मूं कमु कयो आहे। ऐं उहो जेको इन जे मंजमदार हुयो, उन वीचारे खे पोइ दादू में मारे छॾियो हुओ। उनजी जॾहिं खोटाई कराई त उन मां पथर जे दौर खां बि अॻु जूं उहे शयूं निकितियूं। यानी जॾहिं पथर जो दौरु हुयो दुनिया अंदरि, त असां मुहज़िब हुआसीं। केॾी हैरत जी ॻाल्हि आहे। उहे सिका उन चांहु जे दड़े मां निकिता आहिनि। चांहु जो दड़ो हिन जे ॻोठ जे बिल्कुलु पासे में आहे, उन सां गॾु वेठो आहे। चांहु जे दड़े जो माण्हू आहे जहांगीर ॾाहिरी। ऐं उनखे लक़ब थो इहो ज़ाती ॾियां थो, ॿिया ॾियनि न ॾियनि, चांहु जे दड़े जो जेको आहे सो माण्हू आहे जहांगीर ॾाहिरी। ऐं हीअ नौजवान अॻिते अचनि, ऐं शम्स कासिम साईं बिस्मिल्लाह। त हिननि नौजवाननि खे अॻिते अचणु खपे। असां बाबा हाणे असांजी उमिरि अचे, असीं अॼु पहुता आहियूं पंहिंजी मंज़िल खे, असां ॾाढा वेझा पहुता आहियूं। अचे यार ॿेली वेठे वर न पून, सुते मिलनि न सुपरी। फिटाई जे बैत में तव्हांखे हुन ॻाल्हि जो जवाबु थो ॾियां। वेठे वर न पून, सुते मिलनि न सुपरी, जे रंधनि मथे रून, साजन मिले तिन खे। पंधु कयो, हलो ओ नौजवानो हलो। हालतूं एॾियूं संगीन थी चुकियूं आहिनि, हालतूं एतिरियूं बदतरीन थी चुकियूं आहिनि जंहिंजो तसवर बि नथो करे सघिजे सची बची। ऐं त पंहिंजो हा जे औलाद ॾे हा मां अफ़रोज़ औलाद ॾियनि, पर पाण औलादी हुजे हा, या जहालत आहे। बिल्कुलु सही थी चवी, बिल्कुलु सही थी चवी। पर ख़ैर पंहिंजा मौज़ू इहे कोन्हनि। ॾिसो असां वटि 2 तरीक़ा आहिनि, ऑप्टिमिज़म ऐं पेसिमिज़म। ऑप्टिमिज़म जो मक़सदु इहो आहे त मुसबित सोचणु, ऐं पेसिमिज़म जो मक़सदु इहो आहे त मनफ़ी सोचणु। पाणी जो अधु गिलास आहे, इहो आहे पेसिमिज़म। पाणी जो अधु गिलास भरियल आहे, इहो आहे ऑप्टिमिज़म। पाणी त हुन में आहे न गिलास में। सो असांखे हाणे सोचण जा बि तरीक़ा अख़्तियार करणा पवंदा। के साईं नौजवान गुस्सा आहे जो दग ॾसियो आहे, लतीफ़े पैगाम हरींद नसुल ताईं आम करणु घुरिजे। बिल्कुलु आम करणु घुरिजे, बिल्कुलु आम करणु घुरिजे। ऐं उनजो जेको प्रॉपर रूह आहे, फ़िक्र जो जेको प्रॉपर रूह आहे, जेको असुलु रूह आहे, उहो असांखे माण्हुनि ताईं पहुचाइणु घुरिजे। भला कलोड़ा दौर किन मामलनि में त खणी चङो हुयो, पर केतिरनि मामलनि में को सुठो दौर त कोन हुयो न। उन में बि त खोड़ सारा मसइला हुआ, उन ते पाण नथा वञूं। पंहिंजो मौज़ू अॼु उहो कोन्हे को जो पाण कलोड़ा दौर ते वेही ॻाल्हायूं त उन्हनि बाबा हीउ ग़लति कयो या हीउ सही कयो। हिकिड़ो माण्हू आहे जेको पाण खां अॻु जूं जेकी लश्करकशियूं आहिनि उन्हनि खे ॾिसियो वेठो आहे, पंहिंजे दौर जे लश्करकशियुनि खे उन ॾिठो आहे। ईंदड़ दौर जूं मुतवक़ा जेके लश्करकशियूं आहिनि उन्हनि खे पंहिंजो आबिद साईं भले आयो आहे दादा, कलमती बलोच वॾी महिरबानी, ऐं के बी सांद साईं बिस्मिल्लाह। त उहो इदराक रखे थो, ऐं उहो अॻियां थो अंग्रेज अचे ऐं पोयां पोर्चुगाल। यार ईस्ट इंडिया कंपनी खां अॻु में हिते फ्रेंच कंपनियूं हुयूं, डच कंपनियूं हुयूं, पोर्चुगेज़ कंपनियूं हुयूं, जिन खे अचे ईस्ट इंडिया कंपनी जेको आहे सो ओवरलेप कयो ऐं उन्हनि खे नाकाम अचे बनायो। अॻियां थो अंग्रेज अचे, पोयां पोर्चुगाल, मलाह तुंहिंजी मकड़ी अची चोर चढ़िया, या फिलंगी मंझि फिरिया। फिलंगी लफ़्ज़ थो इस्तेमालु करे लतीफ़ साईं। हाणे कलोड़नि जे दौर में हुननि जेका अचे पहिरीं कोठी क़ाइमु कई ठटे में, बेटा इहो सॼो ॾिठो पिए त हीअ जेके माण्हू कारोबार जो बहानो करे हिते आया आहिनि। हा बेटा जे दौर जो हालतूं अॼु खां बदतर हुयूं, बिल्कुलु अॼु खां बदतर हुयूं, बिल्कुलु दुरुस्त आहे जहांगीर। त उहे 2 कोठियूं जॾहिं ॾिसे थो ठटे में, त लतीफ़ साईं जो समूरो वजूद ॾकी थो वञे। फिलंगी मंझि फिरिया, मलाह तुंहिंजी मकड़ी अची चोर चढ़िया। या से हिकिड़ो माण्हू असांखे दाहूं करे ॿुधाए वियो आहे थी जेको अंग्रेज़ आयो अथव, इहो अंग्रेज़ इहो तव्हां ते कब्ज़ो कंदो, तव्हांजे वतन तव्हांजे धरतीअ ते कब्ज़ो कंदो, तव्हां मां गद्दार पैदा कंदो, बेज़मीरा
बेगैरत क़िस्म जा जुमिलो सुहिणो कोन्हे को पर अंदरि जलियो पियो आहे यारो मूंखे माफ़ कजो ऐं पेरनि ते हथ रखे माफ़ी थो वठां इहे पैदा कंदा ऐं पोइ 17 फरवरी 1843 में सिंध खे फतेह हुननि कयो ऐं 24 मई 1844 ते सिंध जा गद्दार वॾेरा जिन जा तड़ पोटरा ऐं पड़ पोटरा ऐं पंहिंजो उहे ॾोटरा ऐं तड़ ॾोटरा इहे सभु अॼु असां वटि इक़्तिदार करे असां सिंध जा ज़िला विरहाए इलाइक़ा विरहाए बाक़ाइदे पाण में वंड विरछ करे उहे अॼु असां ते हुकुमरानी करे रहिया आहिनि ऐं को बि असांखे ॼाम जसो तण कोन मिली सघियो आहे यार असांखे सखी सपड़ कोन मिली सघियो आहे असांखे लतीफ़ साईं जा ॼाम तमाची कोन मिलियो जंहिं पंहिंजी बादशाही नूरीअ ते गौर करे छॾी ऐं अक्सर चवंदा आहिनि त उन में हिकिड़ा दोस्त वरी हाणे आउं उहो जुमिलो ॻाल्हाईंदुसि अलाए केतिरा नाराज़ थी पवंदा उहो लेफ्ट जा पाण खे सॾाईंदा आहिनि दोस्त ऐं त चवां थो लेफ्ट माना कम्यूनिस्ट इंडिया में आहे ई कोन हिते अथीस्त रोशन ख़्याल माण्हुनि खे असीं कम्यूनिस्ट सम्झंदा आहियूं कम्यूनिज़म अञा हिकिड़ो ॿियो मौज़ू आहे त उहे वरी उनखे पंहिंजे तरीक़े सां चवंदा आहिनि त बाबा खिखी हाणियूं खारियूं छिछी हाणा छॼ इहो लतीफ़ छो चयो इहो तबिक़ाती माना तफ़रीक़ रखी बादशाह खे वधीक मोतबर करे पेश कई ऐं हुनखे जेको आहे सो हुन ईअं करे छो पेश कयो बाबा ईअं हुयो हू रंग जूं सांवरियूं हुयूं उन्हनि जे वजूद में खिखीअ जी धप हुई भिटाई हुनजी स्टेटमेंट ॾिनी आहे बयानु ॾिनो आहे भिटाई हिन में ॾोह कहिड़ो कयो आहे भिटाई हिकिड़ो सावरो माण्हू आहे कलर जो हाणे मूंखे न साईं जहांगीर इहो चवे त पंहिंजो ॾाढो भूरो हुयो ॾाढो सुहिणो हुयो सफ़ा 18 सालनि जो नौजवान हुयो भला ईअं छो चवंदो मूंखे बाबा जेको आहियां सो आहियां न उहो चवंदो न भला इन सिट खे छो नथा माण्हू खणनि असांजा जेके दानिश्वर आहिनि सोकाल उहे नंढी वॾी गंदरी मथे माड़ीअ धूम जॾहिं ॼाम जो नूरीअ सां इश्क थियो त नंढी वॾी जेका गंदरी हुई उहा बसि माड़ीअ ते उते पहुचियो पियो वञे बादशाह जे घर में उहा पहुचियो पियो वञे ॼाम कुलनि ते ॼारा खयूं पाण मच्छी जो शिकार कंदो थो वठे यानी उन तबिक़ाती फ़र्क़ खे जंहिं नमूने सां तबाह थो करे लतीफ़ साईं उन्हनि कुझनि कारनि खिखी हाणनि जे आॾो जेको उन तबिक़ाती फ़र्क़ खे तबाह थो करे इहो तसवर खां ॿाहिरि आहे पर असां उनखे घुमाए फिराए लफ़्ज़नि जी जादूगरी सां भिटाई खे छाकाणि त आई रुगो भिटाई सिंध वटि बाक़ी त रिपीटेशन आहे जंहिं सुठी रिपीटेशन कई आहे उहो तमामु वॾो अदीब बनियो आहे उनखे कीअं टारगेट कजे जॾहिं शाइनाई जी फ़िक्र ते मुकमल पाबंदी लॻी आहे नालो निशान वटायो त भिटाई चयो भला पायो सच अल्लाह 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 अॻियो काओ कच माणकनि मोट थी वाह जहांगीर वाह अंदरि झोरे छॾी अॻियो काओ कच माणकनि मोट थी इहे जेके नौशर फिरोज़ ताईं पहुता हुआ पोइ वरी अॻिते हली कच्छनि जा लाश हिननि किराया कोरी नार वटां पाणी बंदि कयूं राजस्थान वारे पासे जो उहे काओ ऐं कचो हा ॿग पखी हुआ अॻियो काओ कच माणकनि मोट थी भल पायो सच आछींदे लॼ मरां सच थो ॻाल्हायां त सच बि यार सच उनजे आॾो ॻाल्हाइबो आहे जेको बाज़मीर बाग़ैरत ऐं जेको सच खे ॿुधे मुंतज़िर भले आहे जेको ॿुधी सघे उनखे हाणे उन्हनि जे आॾो कहिड़ो सच ॻाल्हायां जेके ख़ुदि कूड़ा आहिनि जिन जो सॼो कारोबार ई कूड़ ते ॿधलु आहे अछो पाणी लुड़ थियो कालोरियो कंगन त तड़ मथे हंझड़ा ईंदे लॼ मरनि यार तूं अलाए केॾांहुं जहांगीर मूंखे वठियो थो वञी चरियाण मूंखे अलाए केॾांहुं तूं वठियो थो हलो वञी अंदरि सॼो जीअं चिकना चूर हुजे न ईअं चिकना चूर लॻो पियो आहे ऐं आउं त वरी पंहिंजे मिज़ाज में हाणे एॾो हिसास थी चुको आहियां जेको नंढड़ो ॿार थो रोई पवे त मुंहिंजूं अखियूं ॿालियूं थियणु लॻनि थियूं ऐं आउं दिलि थी चवे त आउं रोई पवां के बि सांद साईं भले आयो त भिटाई खे खुदारा महिरबानी करियो यार प्यासी अब्दुल ख़ालिक भले आए महिरबानी करियो भिटाई खे मुंझायो न महिरबानी करियो भिटाई खे अजायो पीर परस्ती जे हवाले न कयो हाला रामकली त वरी अञा हिकिड़ो ॿियो जहान आहे हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि इहो जोगी सन्यासी कापड़नि वारो जेको किसो आहे इहो लतीफ़ साईं इहे तजुर्बा बि कया
बाबा डॉक्टर गुलाम अली आला ना हिकिड़ो कमाल जो हिकिड़ो मज़मून लिखी वियो आहे त इहो जेको 11-12 ॾींहं पंधु थो थिए जेको सेवण खां हले थो पोइ वरी मथे था वञनि नांगा नानीअ हलिया हिंगला चा हली देखी जिन द्वारका महेशी मली आगह जिन अली आउन जीअंदी उन रे उनजे लाइ वरी चवंदा आहिनि त हज़रत अली बाबा महेश्वर अॻु हुयो हज़रत अली पोइ जी ॻाल्हि आहे इहो अली अलफ़ सां लिखबो अली ॿार खे हितां कढिबी आहे निड़ ते ऐं अॼु बि असांजूं क़ुरानियूं चवंदियूं आहिनि पंहिंजे नुंहरनि खे ऐं छो कर ॻाल्हि त ॿुध नंढड़े खे अली कई अथई अली माना जेको हितां असां सुरमे जी सराई सां निशान कढंदा आहियूं पोइ हिते गिटे ते कढंदा आहियूं हिते कढंदा आहियूं ॼाड़ी ते कढंदा आहियूं सुहिणो कंदा आहियूं असीं हुनखे ख़ूबसूरत कंदा आहियूं बेटा ई त बसि रुॻो दर्द आहे जहांगीर हा नेटवर्क बेवफ़ाई करे थो अहसान सो दर्द ओ चरिया न दर्द ख़ुशी आहे जहांगीर मुंहिंजा राणा मुंहिंजा महबूब मिठा बिल्कुलु ईअं आहे क़बूल रज़ा साईं बिल्कुलु ईअं आहे बिल्कुलु ईअं आहे जेको तव्हां लिखियो आहे बिल्कुलु ईअं ई आहे हा मज़हब मुंतज़िर मज़हब जी टच त ॾियणी आहे न असां ठहिया ई मज़हब जे बुनियादनि ते त उनजो टच त असांखे ॾियणो आहे न जॾहिं ताईं आहे कोन असां जेके इब्तिदाई बैत आहिनि उहे पढ़ी उहे नंढे हूंदे जा बैत अथसि उनखे पढ़ी असां हुनजे मथां आहियूं हाणे मिसाल तौरु मज़हब जो टच आहे चए थो न की कमु कुफ़ारसी न की मुस्लमानी मन उबाई चवनि त प्री कजो पंहिंजो न की दिलि दोज़ कॾे न की बिश्त घुरनि उबाई चवनि त प्री कजो पंहिंजो अड़े यार न को बिश्त थो खपेनि न को दोज़क थो खपेनि न को कुफर सां वास्तो अथनि न को मुस्लमानी मन में अथनि हू चवनि था महबूब रुगो खपे महबूब केरु आहे महबूब भला को रुगो फ़र्दु आहे छा इनकलाब महबूब थींदो आहे आदर्शनि जे लाइ माण्हू पंहिंजा सिर ॾेई छॾींदा आहिनि उहो इनकलाब महबूब आहे लतीफ़ साईं जो मुना जिन मेहराब जुस्सो जामिया सफ़ीर जतो ई भले आहे मुना जिन मेहराब जुस्सो जामिया तन जो जेके न मज़हबी टच था ॾियनि उन्हनि खे ख़बर हुजणु खपे त इहो रामकली जो बैत आहे रामकली जा जोगी सन्यासी कापड़ी कनोटिया कन चीर इहे सभु जा सभु नान मुस्लमान इहे मुस्लमान कोन्हे चवंदो हुननि जा गोॾा मस्जिद जो मेहराब आहिनि जुस्सो जामिया तन जो उन्हनि जो जेको वजूद आहे उहो जामिया मस्जिद आहे हाणे मूंखे ॿुधाए त लतीफ़ साईं पंहिंजो कहिड़े लिहाज़ खां पंहिंजो मज़हबी थियो लतीफ़ साईं इंसान परस्त अलाना ख़ासि के भले आहे अदा रोशन ब्रह्मानी ॾाढो देरि सां आयो हुई भले आहे असां इलाही हाणे कचहरी ख़तमु पियो कयां पर तूं आहीं ॾाढो भलो कई सो चवण जो मक़सदु हीअ आहे त लतीफ़ साईं सां ख़बर अथव असां कहिड़ियूं ज़्यादतियूं कयूं आहिनि लतीफ़ साईं खे कम्युनिस्ट चए थो मुंहिंजो आहे कॉम्प्रस चए थो मुंहिंजो आहे ऐं जेको जमहूरियत पसंदि आहे उहो चए थो मुंहिंजो आहे अथीस चए थो मुंहिंजो आहे ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा नज़रिया आहिनि अॼु जे जदीद तनक़ीद रुझान नज़रनि जे पटांदड़ कंहिं बि लतीफ़ साईं ते कमु न आहे कयो बिल्कुलु 100% क़बूल रज़ा साईं ख़ुदा जो कसम आहे अहिड़ी त शानदार ॻाल्हि कई अथव PhDयूं कंदा था वतनि लतीफ़ साईं ते हाणे आउं नाला उन्हनि जा कोन थो खणां PhDयूं कंदा था वतनि पर हुननि खे इहा ख़बर कोन्हे का त इंसानी तारीख़ जो जहांगीर साईं क़बूल रज़ा एहसान मुंतज़िर गौर सां इहा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधिजो तव्हां हाणे हीउ तसौफ़ विचें दौर जो नज़रियो आहे न असां हुनखे विचें दौर जो 7वीं सदी ऐं हिन दौर जो हाणे इहो विचों दौर डार्क एज आहे जंहिंखे असीं ऊंदाहो दौरु सॾियूं था ठीकु आहे न जंहिंमें मज़हब जो ग़ुल्बो आहे मुख़्तलिफ़ मज़हबनि जो मज़हब असां नालो था वठूं डिॼूं था त असां रुॻो इस्लाम जे लाइ ॻाल्हाए रहिया आहियूं न बाबा जेके बि मज़हब आहिनि जुमिले अक़ीदा जेके बि आहिनि असीं उन्हनि मुतलिक़ ॻाल्हाए रहिया आहियूं न त उन दौर में इहे जेके सूफ़ी आहिनि उहे सूफ़ी शम्स तबरेज़ खां वठी मौलाना रूमी खां वठी साईं खे चवां पंहिंजो बायज़ीद बस्तामी ताईं साईं हाफ़िज़ शिराज़ी ताईं साईं इहे सभई जेके असांजा सूफ़ी आहिनि कमाल जूं ॻाल्हियूं बीठा था कनि का हुनजी ऑर्गनाइज़ेशन कोन्हे कुझु बि कोन्हे को अकेले सिर उहे जेका मज़ाहिमत था कनि इहो 1200 साल दौर थो हले वरी पोइ 16वीं सदी 17वीं सदी जे इब्तिदा खां वरी यूरोप में नए सिरे सां बेदारी जो हिकिड़ो दौर थो शुरू थिए ऐं उनजो फ़लसफ़ो पंहिंजा बुनियाद विझण थो शुरू करे ऐं उनजो बुनियादु थो हुजे मैथामेटिक्स यानी कैलकुलेशन ते उहो फ़लसफ़ो सॼो तयारु थो थिए 2+2 = 4 उन ते उहो फ़लसफ़ो सॼो तयारु थो थिए ऐं पंहिंजो
जेको बेदारी वारो दौरु यूरोप खां शुरू थिए थो उहो अॼु ताईं असां वटि हलंदो थो अचे, पर असां उहो उन खाते में विझंदा आहियूं, यूरोप जे खाते में विझंदा आहियूं। दानिश साईं भले आयो, हफ़ीज़ शरफ भले आया दा, ख़ुशि हुजे जहांगीर। हा दा, उहो कमेंट मथे हलियो वियो न राणा। हा उते पंहिंजो इहो त हू आहे न त पंहिंजो इहो कहिड़ो ॿाहिरि कुंडियूं ऐं पंहिंजो ताज़ी अङण ताज़ी ॿाहिरि कुंडियूं, अहिड़ा खोड़ ख़ुशी वारा बैत बि अथसि, रुॻो दर्द वारा कोन अथसि, पर दर्द हुन वटि तमामु घणो आहे। दर्द सां उहो प्यारु थो करे, मुहबत थो करे दर्द सां। सो उहा ॻाल्हि अलाए कहिड़ी बि कंहिं पंहिंजो बाला अली नवाज़ चांडियो अदा भले आहे त ॻाल्हि मुंहिंजे दिमाग़ मां मिसिंग थी थिए, जेका मूं असुल में जंहिं ऐं हुन पिच ते बीठो हुउसि त भिटाई साईं खे जंहिं नमूने सां असां भिटाई साईं सां जेको हशर कयो आहे न, इहो हशर असीं करण बजाए जेकॾहिं हा PhDयूं जेको साईं कबूल रज़ा ॻाल्हि पई कई त असां PhDयूं अलाउंसिस जे लाइ कयूं था, ऐं असांखे ख़बर का बि कान्हे ज़माने जी, ऐं हा डार्क एज वारी, मुंतज़िर डार्क एज वारी। हाणे उन खां पोइ असीं चवंदा आहियूं भाउ यूरोप में बेदारी जो नओं दौरु शुरू थियो। भाउ केरु थो चए यूरोप में बेदारी जो नओं दौरु शुरू थियो? बेदारी जो नओं दौरु सिंध अंदरि शुरू थियो आहे। सिंध अंदरि 1699 में लतीफ़ साईं जनम थो वठे, 1710 में लतीफ़ साईं 21 सालनि जो नौजवान आहे, ऐं उहो छा बीठो चवे हाणे जंहिंखे पंहिंजो बेदारी जो दौरु था ई छॾनि त यूरोप खां आयो, उहो चए थो हलो हलो काक तड़िए जिथे नींहं उछल नका जलन पल सभु का पसे पिरीअ खे। यानी हलो त उहो काक महल अॾियूं, उहो अहिड़ो हिकिड़ो काक महल अॾियूं जिथे सभु को पंहिंजे महबूब खे पसे, का झलन पल हुजे, का रंड रोक न हुजे कंहिं बि तरह जी। माई मोखी खे बि छो थिए गई, सफूरा भेण हुअसि, माई मोखी शराब जो गुतो हलाईंदी, सफूरा राग ॻाईंदी हुई। पोइ सभई उते ईंदा हुआ, प्यार कंदा हुआ, कॾहिं के फैमिलियुनि सां ईंदा हुआ ऐं अची उते इहो सॼो कंदा हुआ। गुल हसन कलमती उन ते कमु कयो आहे तमामु घणो, त उनखे बि असीं रेफर करे सघूं था। त लतीफ़ साईं इहो जेको इंसानी आज़ादियुनि वारो तस्वर आहे, इहो इंसानी आज़ादियुनि वारो तस्वर आहे न, त हलो हलो काकतड़े जिते नींहं उछल नका जलन पल सभु का पसे प्रिय खे। यानी इश्क जी वरी उन उरूज ते बीठो आहे त उभे उभारियाम निखट सभु नई विया, हिकु मयो ॿियो मेंदरो राति सॼी सारियाम, ॻोढ़ा गल ॻाड़ियाम सूरज शाखूं कढियूं। हाणे भिटाई त इन जॻह ते बीठो आहे, इन मंज़िल ते बीठो आहे। हाणे भिटाई त बाबा अञा हिते बीठो आहे, न का कुन फयकुन हुई न को लिंग लहम। अञा अलाह साईं कुन कोन चयो हुयो, फयकुन कोन थी, काइनात ठही कोन हुई, लिंग बि कोन ठहिया हुआ, लहम माना गोश्त बि कोन ठहियो हो, बनियो हो न बुत में अञा की आदम, अञा आदम बि कोन ठहियो हो। मूं तोहीं सी संग, साईं कबूल रज़ा मूं तोहीं सी संग माना रिश्तो, इहा साञा आहे सुपरी। संग त वजूदनि में थींदो आहे, काइनात ई कान्हे का, त माना रूह बि कोन्हनि, ख़्याल बि कोन्हनि, कुझु बि कोन्हे को, पर मुंहिंजो अञा कुन फयकुन खां बि अॻु जो तोसां रिश्तो आहे। हाणे ॾिसो जमालियात में केॾी वॾी ॻाल्हि करे थो वञी, केॾी गैर मामूली ॻाल्हि करे थो वञे। हुन ते खुली ॻाल्हाईंदुसि त ब्लास्फेमी जा मूं ते पंहिंजो फतवाऊं जारी थी वेंदियूं। तंहिं करे अवां सभु पढ़िया लिखिया सम्झी सघो था त अञा कुन फयकुन कान्हे का, ऐं मुंहिंजो उन वक़्तु रिश्तो आहे पंहिंजे महबूब सां। साईं कमेंट कहिड़ो ॾिसां, केरु थो दोस्त कहिड़ो थो चवे, ही दोस्त टॉपिक खे जारी रखो, कमेंट्स खे बाद में ॾिसो जीअं। हा बिल्कुलु दुरुस्त आहे। अञा कमेंट्स खे ॾिसां थो, वरी नथो ॾिसां त दोस्त खे वरी नाराज़ बि थी था पवनि, थोरा ॾुखारा बि थी था पवनि, पोइ मूंखे वरी उहे पहिरियां पवनि था। जे क़याम मिड़नि त कर ओॾा सुपरी, अलाह 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 वाह जहांगीर वाह। जे क़याम मिड़नि त कर ओॾा सुपरी, तंहिं पोइ सुजनि वाधायूं विसाल जूं। हाणे हिते वरी लतीफ़ साईं जी हिकिड़ी ख़ासि कैफ़ियत आहे त क़यामत जे ॾींहुं जेकॾहिं मिलनि था त इंतज़ारु कबो, इंतज़ारु कबो, सम्झो ॻाल्हि खे। जे क़याम मिड़नि त कर ओॾा सुपरी, जेकॾहिं क़यामत जे ॾींहुं मिली था पवनि न त इजो मिलण वारा न, क़यामत में त हलूं पिया, क़यामत त अचण वारी आहे, उहा का परे कोन्हे का। लॻे ईअं थो त तंहिं पोइ सुजनि वाधायूं विसाल जूं। माण्हुनि खे सम्झाए झर झंग वञी, हर इलाइक़े में वञी तकिया ठाहे उते लेक्चर ॾेई माण्हुनि खे सम्झाए, ॾिसे पियो त माण्हू ॻाल्हि खे सम्झनि कोन पिया।
ऐं के बि सांद। अदा इहो तुंहिंजो सुवाल जो जवाबु तमामु तफ़सीली आहे ऐं इन में इन जा खोड़ सारा पासा आहिनि। इन जो आउं कंहिं ॿिए प्रोग्राम में जवाबु ज़रूरु ॾींदुसि, पर मुख़्तसिर इहो थो चई छॾियां त इन में मज़हबी रुझाननि जो अमल दख़ल हुयो ऐं डॉक्टर बलोच साहब ऐं अलामा साहब उहे गॾु हूंदा हुआ ऐं डॉक्टर बलोच साहब जा जेके मज़हबी रुझान हुआ उन्हनि जी तव्हांखे ख़बर आहे ऐं उन्हनि पंहिंजो केॾारो इन सबब जे करे कढी छॾियो ऐं केॾारे जो हूअं बि कुझु बि त अहिड़ा आहिनि जेके वाक़ई बि उहे लतीफ़ साईं जा कोन्हनि कंहिं हद ताईं। बाक़ी जेका अक्सरियत आहे हुनजी उहा सिंधी जंगी कल्चर खे पंहिंजो पेश थी करे ऐं कंहिं ॿी क़ौम जे कल्चर खे पेश नथी करे, तंहिं करे उहो केॾारो लतीफ़ साईं जो आहे उन्हनि जो सबबु मज़हबी हुयो, अक़ीदाना सबबु हुयो, ॿियो को ख़ासि इल्मी सबबु उनजो कोन हुयो, उनजो अक़ीदाना ई सबबु हुयो। सो तंहिंखां पोइ न साईं तंहिंखां परे सुजनि, हा तंहिंखां परे सुजनि, पोइ बि माना परे थियो, तंहिंखां परे सुजनि वाधायूं विसाल जूं, माना उनखां पोइ ॾाढी देरि थींदी फिटाई। हाणे इन जॻह ते जेका तब्दीली वारी जेका हुन वटि तड़प आहे, न त हाणे क़यामत खां पोइ मूंखे विसाल थो थिए जो फिराकास विसालामा थिए अची उता खां मूंखे पिरनि पासे कयो। हाणे विसाल त मेलाप जी ॻाल्हि आहे न, हाणे क़यामत खां पोइ मूंखे थो महसूसु थिए त मुंहिंजो जेको आहे सो विसाल महबूब सां थींदो क़यामत खां पोइ। भला एसि ताईं हुजबो बि छा, या इंसानी ज़िंदगी एतिरी थिए थी, चाहे सॼी इनकलाब जी ॻाल्हि आहे त इहा जेका लेट आहे, हा केॾारो इहो वरी अलॻि मौज़ू आहे जहांगीर। त इहे जेके ॻाल्हियूं लतीफ़ साईं जेके करे थो त तंहिंखां पोइ सुॼनि वाधायूं विसाल जूं त हीअ लेट यकीन अथसि सुजन्स थियूं त इहे जेके विसाल जूं वाधायूं आहिनि इहे ज़रूरु थियणियूं आहिनि, पर ॾाढी देरि कंदियूं, ॾाढी देरि थींदी उन में, उन जूं ॿियूं खोड़ मानाऊं थी सघनि थियूं। त लतीफ़ साईं खे अरमान थिए थो पंहिंजे वतन जे माण्हुनि ते त उहे एॾो सिलो छो आहिनि, एॾो लेट छो था कनि, शयुनि खे सम्झण में एतिरी देरि छो था कनि। सो मुंहिंजा राणा पाण पई ॻाल्हि कई, असुल में हूअ वरी विच में जहांगीर ॿिए पासे वठी वियो त उन बेदारी वारे दौर में इहो माण्हू आहे, नंढो खंडु जीअं त शाइरी जो खंडु आहे। हिकिड़ी ॻाल्हि असांखे पंहिंजो इहा सम्झणु घुरिजे, डॉक्टर अब्दुल गफ़ार जूणे जो बची वियो आहे, लख लाइक़ अब्दुल जब्बार चांग बची वियो आहे, नाले भाई आहिनि। त हिकिड़ी ॻाल्हि असांखे सम्झणु खपे त नंढो खंडु शाइरी जो खंडु आहे ऐं शाइरी जमालियात जो नालो आहे, शाइरी तजरीद जो नालो आहे, शाइरी सूंहं जो नालो आहे। ऐं उन सूंहं जमालियात ऐं उन तजरीद में अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करे वञिबियूं आहिनि जेके कॾहिं कॾहिं असांजे इदराक ऐं शऊर उन ते हैरान थींदो आहे त ईअं भला मुमकिन आहे छा, ॿई वेठा रून ॾुखी ॾूंगर पाण में, कंहिंखे कीन चून मझनि जो प्रीतणो, हाणे भला जबल बि रहंदो आहे छा। हाणे इहा आहे उहा तजरीद जेका तजरीद पंहिंजो पाण खे शाइरी सॾाए थी, ऐं उन शाइरी में उहे कमाल जूं ॻाल्हियूं करे वञिबियूं आहिनि जो माण्हू दंग रहिजी वेंदो आहे। त हाणे फिटाई उहो जेको बेदारी जो नओं दौरु शुरू थिए थो उहो शुरूआत उतां खां करे थो। ऐं कोई हिन में क़ौम परस्ती कोन पियो कयां, पर फैक्ट फाइंडिंग सां थो ॻाल्हायां। पढ़िया लिखिया क़बूल रज़ा जहिड़ा माण्हू वेठा आहिनि जेके सॼो ॾींहुं किताब पढ़ंदा था रहनि, जहांगीर जहिड़ा माण्हू वेठा आहिनि, साईं अब्दुल गफ़ार जहिड़ा माण्हू वेठा आहिनि। त इहे सभु फैक्ट अर्ज़ु करे रहियो आहियां त यूरोप में अञा फ्रेंच रेवोल्यूशन पहुतो कोन्हे, आयो कोन्हे, ऐं यूरोप अञा पंहिंजो सरमाएदारी में दाख़िल थियणु शुरू थियो आहे ऐं पंहिंजो कंपनीज़ वग़ैरह ठाहिणु शुरू कयूं अथसि। पोइ अॻिते हली वरी पंहिंजो जेको आहे सो सरमाएदारी खे जे लाइ बेठकती निज़ाम खे क़ाइमु करण जी कोशिशि करे थो। ऐं हिंदुस्तान ताईं पोइ फ्रेंच कंपनियूं अचनि थियूं, डच अचनि था, मुख़्तलिफ़ क़िस्म जा उहे अचनि था, पर भिटाई उनखां अॻु में इंसानी आज़ादियुनि जा तस्वर बीठो थो पेश करे ऐं एॾा कमाल जा तस्वर पेश थो करे जो तव्हांखे छा ॿुधायां त अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करे थो विझे। से लंडियूं लख लहनि जिनी आलम आसरो, इन बैत खे जहांगीर ॾाहिरी इन बैत खे जेको आहे सो पंहिंजो उन ते ॻाल्हाईंदो ईंदड़ प्रोग्राम में, ऐं इन ते डिटेल में कोन वेंदुसि। से लंडियूं लख लहनि, हा न बैत हीअं आहे, सतियूं बन पवनि जे वेड़े वेहनि पाण खे, लंडियूं लख लहनि जिनी आलम आसरो। हाणे बा हिनखे इंटरप्रेट कंदव, आहे तां में सग, तां में इहा कुवत आहे
या अॼोके दौर हिन बेदारी जे जदीद साइंसी दौर में बि आहे। तव्हां में इहा सघ मुंतज़िर लाइ छा लिखियो आहे, ॾाढो डिघो लिखियो अथसि। तसवी फ़क़ीर अंदरि नामे न आहे, पसंदि। हा ठीकु आहे, त इहो असां में अॼु बि साहस न आहे जो न की असीं इहो चई सघूं त न की कमु कुफ़ार असीं न की मुस्लमानी मन। उभा ईअं चवनि त प्री कजो पंहिंजो, इहो भिटाई हुयो या भिटाई जी कुवत हुई, इहो भिटाई जो फ़िक्रु हुयो या भिटाई जी फ़िक्र जी ताक़त हुई जो हू ईअं चई सघियो ऐं माण्हुनि खे सम्झाइण में कामयाबी जी हुन भरपूर कोशिशि कई त माण्हू इहो सम्झनि। सुमरा दौर खां अॻु बि बाबा भट बान बाक़ी केरु हुआ? भट बान इहे ई त हुआ न। इहे तव्हां छा था सम्झो, को बि समाज शाइरी इल्म ऐं अदब खां सवाइ को समाज हूंदो आहे छा? समाज में उन जूं वेरिएशन्स ऐं उन जूं जेके शिकिलियूं आहिनि उहे मुख़्तलिफ़ थी सघनि थियूं, पर उहे हुआ सुमरा दौर खां अॻु बि हुआ। ऐं जॾहिं खां पंहिंजो काइनात ख़लकी आहे ऐं सिंध धरती वजूद वरितो आहे, तॾहिं खां भला संबारा केरु हुई? संबारा भला ईअं हरू भरू वेही हथनि खे ईअं कंदी ई छा? बाबा हू रक़्स कंदी हुई, उनखे संगीत, रक़्स खे संगीत जी ज़रूरत हूंदी आहे, रक़्स खे शाइरी जी ज़रूरत हूंदी आहे। हीउ जेको मूंसां मुमकिन आहे जहांगीर इख़्तिलाफ़ु करे, पर हीउ जेको गीत चवंदा आहियूं त बाबा ईरानी सिन्फ़ आहे, न न ईरानी सिन्फ़ कोन्हे। असीं उनखे अॻु में गीच सॾींदा हुआसीं। अॼु बि असांजो ॿारनि में औरतूं गीच ॻाईंदियूं आहिनि, गीच शादियुनि ते गीच चवंदियूं आहिनि, जेको अॻिते हली वरी पंहिंजो हकाफ़र थी त उहो बि बाब शरह जा इहे घणा कम आहिनि बाबा। सोणीअ खां बीठो थो शरीयत, सारे सिख सबक़ु शरीयत सदो सुहिणी, तरीक़त आहे तिखो वहे, हक़ीक़त जो हक़, इहो कमु घणो आहे जहांगीर। इन ते पाण जी खुली पियासीं त पंहिंजो वञनि वण भरी ओभरो भरे कीन की, पोइ ॻाल्हि ईअं थी वेंदी सफ़ा। सो चवण जो मक़सदु हीअ आहे त उहो जेको बेदारी वारो दौरु, असां नेहलिस्ट थी चुका आहियूं, नेहलिज़म जो शिकार थी चुका आहियूं, नज़र सुञ जो शिकार थी चुका आहियूं। उहो जेको रियासत चाहे थी न, उनजी मंशा मूजिबि कुझु कोन थींदो, कुझु कोन थींदो, कुझु कोन थींदो बाबा, कुझु अड़े हाणे ग़ुलाम रसूल लतीफ़ ते वेठो ॻाल्हाए। इनखे वरी एब्ज़र्डिज़म चइबो, माना को माण्हू वीचारो पंहिंजो पोरियो करे, महिनत करे, पंहिंजे नंढड़े अकुलार पंहिंजी जिदोजहद करे, उनखे वरी ईअं तव्हां ज़लील ख़्वार कयो ऐं उनखे बुछड़ो कयो त जीअं उहो माण्हू हा जीअं मेरासी मंगना ऐं पिणु मंझां अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। मेरासी हाणे वरी इहो मूंखे ॿिए पासे अलाए केॾांहुं केॾांहुं हीउ चरियाण वठियो थो वञे। सो ख़ैर ॻाल्हियुनि खे खुटायूं, इलाही तफ़सीली वरी मूंखे वञिणो पए राउंड ते, त रुॻो हिकिड़ी गुज़ारिश अव्हांखे कयां, तव्हां दोस्तनि खे, त महिरबानी करे फ़िक्र लतीफ़ खे पढ़ो, पढ़िजो, सम्झो ऐं उन ते कमु कयो। ऐं उन जो जेको अॼु जे दौर जूं ज़रूरतूं आहिनि, उन अॼु जे दौर जे ज़रूरतुनि सां जेको हुन फ़िक्रु पेश कयो आहे, उन फ़िक्र खे माण्हुनि ताईं पहुचायो त जीअं असां हिन अज़ियतनाक दौर मां निकिरी सघूं। हीउ छा थो चए, अफ़सोस असां पंहिंजी ॾाब दानिश में भरियल ज़हननि जी पोरे तां चङी तरह दज़ न आहे लाहे सघे। केरु हुजे जो फ़क़ति भिटाई खे डीकोड करे सघे। डीकोड भिटाई खे करण जी ज़रूरत कोन्हे, एक्सप्लोर करण जी ज़रूरत आहे। मुंतज़िर डीकोड कंदासीं त उहा ॻाल्हि अञा ॿी थी वेंदी। डीकोड तूं शायदि उन मां तुंहिंजी मुराद इहा आहे त उनखे हिकिड़े प्रॉपर क्लासिफाइड अंदाज़ में भिटाई ते कमु करे उनखे असीं पेश कयूं त सची बची भिटाई बाक़ाइदे आलमी कॉन्स्टिट्यूशन बणिजी वेंदो, आलमी आइन बणिजी वेंदो। शायदि तूं ईअं थो चवणु चाहीं। भिटाई खे एक्सप्लोर करण जी ज़रूरत आहे यार। 3 सदियुनि खां वॾो अरसो गुज़री चुको आहे, अञा ताईं भिटाई खे असां हुन पंहिंजे प्रॉपर सेंस में सम्झी न सघिया आहियूं। हा वरे तूं वरो ऐं न वरंदसि वररीअ, बिल्कुलु इहो वरी ससुई जो वरी हिकिड़ो अलॻि दास्तान आहे। सो मुंहिंजा राणो पंहिंजूं कचहरियूं जारी थींदियूं ऐं उहे जारी रहंदियूं इनशाला, ऐं ज़रूरु पाण हिक ॿिए सां गुफ़्तगू कंदा रहंदासीं। पर इन जे लाइ हिकिड़ी रुॻो या क्लासिफाइड बिल्कुलु मुंतज़िर ऐं इहो तूं वारी ॻाल्हि सम्झी वियोसि जेका तूं चवणु पई चाहीं, त पंहिंजूं कचहरियूं जारी रहंदियूं ऐं फ़िक्र लतीफ़ जे सिलसिले खे जारी रखिबो। साजिद चाकराणी ख़ूबसूरत आवाज़ जो धणी आहे, उनखे बि चइबो त उहो बि असांखे पंहिंजो फ़िक्र लतीफ़ मां असांखे सेखारे, असांखे सम्झाए, असांजी रहबरी करे, थोरो थोरो असां पंहिंजे पतीअ जो कमु कयूं। ऐं ॿिया बि खोड़ सारा मौज़ू आहिनि। मूं त हाणे यूट्यूब ते पंहिंजो लतीफ़ टीवी जे नाले सां उहो ठाहियो आहे ऐं पंहिंजो उहो वीडियोज़ बि उन ते आउं अपलोड कंदो रहां थो ऐं उहो कंदो रहंदुसि इनशाला।
त उहो तव्हां उन ते बि ॾिसंदव ऐं मूंखे उमेदु आहे त पाण गॾु हूंदासीं ऐं जेसिताईं हयाती आहे कान घुरिजे मूं हयाती होतन सभु सणायूं हक़ मौजूदु।